बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी त अव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह महिराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हीअ ख़ूबसूरत प्रोग्राम नाज़रीन अव्हां जो आहे ऐं महिराण टेलीविज़न जी हीअ स्क्रीन अव्हां जी पंहिंजी आहे। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे ऐं प्रोग्राम्स ख़ूबसूरत कीअं बणिजंदा आहिनि, महिमाननि सां प्रोग्राम्स ख़ूबसूरत बणिजंदा आहिनि ऐं जॾहिं सीनियर मंच ते मौजूदु हुजनि त उन्हनि जे आॾो वेहण बि यकीनन हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि हूंदी आहे त असां जूनियर्स हुननि जे अॻियां वेहूं था ऐं उन्हनि खां कुझु सिखण जो मौक़ो मिले थो। तोड़े जो मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में मुख़्तलिफ़ स्टेजिस ते ऐं अख़बारुनि जे थ्रू, किताबनि जे थ्रू असां उन्हनि खे पढ़ूं था, पर साम्हूं वेही जॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो मिले थो त मां सम्झां थी जूनियर्स जे लाइ इहो वॾो एज़ाज़ हुजे थो या वॾी शर्फ़ जी ॻाल्हि हुजे थी। अॼु जा जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, इलाही सीनियर, ऐं उन्हनि जो जेको इंट्रोडक्शन आहे, नो डाउट त हुननि जो इंट्रोडक्शन तमामु घणो लेंदी आहे ऐं आउं पहिरीं इहो ज़रूरु चवंदसि त मे बी आउं उन सां न निभाए सघां, पर मां कोशिशि कंदसि त उन्हनि जो इंट्रोडक्शन सुठो अव्हां सां कराए सघां। नाज़रीन, पाण शाइर बि आहिनि, उन्हनि मज़मून बि लिखिया आहिनि, उन्हनि नसर बि लिखियो आहे, ख़ाका नवीस आहिनि, हिकु बहितरीनु जर्नलिस्ट, एडिटर, हिकु तमामु सुठा एडिटर, ऐं हुननि जी वाबस्तगी रेडियो पाकिस्तान सां रही आहे। उन में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जिन में म्यूज़िक, लिटरेचर ऐं सियासतदाननि सां हुननि जा जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ ऐं सुठनि इदारनि सां हुननि जी वाबस्तगी रही आहे, जंहिंमें कुझु मां ज़रूरु ॻणाइणु चाहींदमि। कल्चर डिपार्टमेंट, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं उनखां अलावा सिंधी अदबी बोर्ड, संदनि जा 5 खनि किताब लिखियल आहिनि ऐं उन हवाले सां बि अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, छो त कलम जो पोरियो यकीनन हिकु वॾो पोरियो थिए थो ऐं 5 किताब चवण में हिकु मेज़बान जे लाइ यकीनन तमामु आसान आहिनि, पर उन इंसान खां पुछिजे जिनजो उहो बहितरीनु कमु आहे। हिकु तमामु सुठा उस्ताद ऐं कॉलेज साइड पंहिंजूं ख़िदमतूं उन्हनि सर अंजाम ॾिनियूं आहिनि। ऐं ॻाल्हि कयां पई द वन एंड ओनली नियाज़ पंवर साहिब जिन जी। सर अस्सलाम वालेकुम। गुड मॉर्निंग। वॾी महिरबानी ताहिरा, तव्हां थोरा तव्हां मूंखे यादि कयो ऐं मां सम्झां थो त इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त मां तव्हां सां गॾु वेठो आहियां। मां तव्हांजा प्रोग्राम टेलीविज़न ते बाक़ाइदे ॿुधां थो ऐं उनखां सवाइ मूं तव्हांखे स्टेज ते बि कंपेयरिंग कंदे ॾिठो आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असांजा ॿारड़ा, असांजूं नियाणियूं इन शोबे में अचनि थियूं ऐं एॾो सुठो इंट्रो ॾियनि थियूं, इंट्रोडक्शन एॾो सुठो कराइनि थियूं। सो मुंहिंजे लाइ हमेशह ईअं ई फील थींदो आहे त ॼण मुंहिंजा तव्हांजी उमिरि जूं मुंहिंजी पंहिंजूं नियाणियूं आहिनि, त आउं चवंदो आहियां त जीअं तव्हां सुठो था ॻाल्हायो ईअं असांजूं नियाणियूं बि ॻाल्हाइनि ऐं सॼी सिंध जूं ॿारड़ियूं जेके ॿारड़ा आहिनि उहे बि एॾो सुठो एॾे शानदार नमूने ॻाल्हाए सघनि। छाकाणि जो मां सम्झां थो ॻाल्हाइणु हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेके तव्हांजी सॼी ज़हन में छा आहे, तव्हां छा था सोचो, तव्हां शयुनि खे कीअं ॾिसो था, तव्हां अखियुनि सां छा था ॾिसो उहो ईअं ख़बर न पवंदी, पर तव्हां अखियुनि सां जेको ॾिसो था ऐं उहो जॾहिं ज़ुबान सां उचारियो था तॾहिं असांखे ख़बर पवंदी तव्हांजे अंदर में, तव्हांजे ज़हन में केतिरी ख़ूबसूरती आहे ऐं उनखे तव्हां कीअं एक्सप्रेस करियो था। सो तव्हां मुंहिंजी अॼु कई अथई, पर मां सम्झां थो त मुंहिंजे लाइ बि एज़ाज़ आहे त मां तव्हां सां गॾु वेठो आहियां। थैंक यू सो मच, इट्स बिग ऑनर फॉर मी। थैंक यू सो मच फॉर योर काइंड वर्ड्स। ऐं तव्हां हिते मौजूदु आहियो ऐं जीअं त मूं चयो त तव्हांजो इंट्रोडक्शन तमामु वॾो आहे ऐं उन सां आउं में बि निभाए न सघां, पर मूं हिकु नंढी कोशिशि कई त तव्हां जूं जेतिरियूं ख़िदमतूं आहिनि इंट्रोडक्शन में कुझु आउं ज़रूरु काउंट कराए सघां। सो अॼु पाण शुरू कंदासीं। सुबुह महिराण प्रोग्राम में अव्हां जी अपीयरेंस आहे। मां चाहींदसि त थोरो पहिरीं पाण सुबुह ते ॻाल्हायूं, सुबुह कीअं हुजे थी हिकु लेखक जी, ऐं माशाअल्लाह किताबनि सां अव्हां जी वाबस्तगी आहे, सुठा पढ़ंदड़, सुठा लिखंदड़ आहियो, समाज खे ख़ूबसूरत अॾींदड़ अहीं आहियो। जी प्लीज़। हर माण्हूअ जी सुबुह जो अंदाज़ पंहिंजो आहे। मिसाल तौरु जॾहिं मां नंढिड़ो शागिर्द जी एज में हुउसि त
तॾहिं मुंहिंजे लाइ हिकिड़ी सुबुह जी पंहिंजी ख़ूबसूरती इहा ई उनजी माना हुई। असीं ॿारड़ा सभु घरां नाश्तो करे निकिरंदा हुआसीं। असां सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि थो कयां, हुते मुंहिंजी राइश हुई सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में, ऐं पोइ सभु ॿारड़ा रोड ते अची बीहंदा हुआसीं। पोइ ॿारनि जी हिकिड़ी बस ईंदी जेका असांखे जामशेद खणी हैदराबाद खणी ईंदी, त एॾा ख़ूबसूरत ॿारड़ा, पोइ पहिरें दर्जे जा, ॿिए दर्जे जा, मैट्रिक ताईं जा ॿारड़ा इंजॉय कंदा, खिलंदा हुआ, डोड़ंदा हुआ। ऐं उन ई टाइम ते आउं ॾिसंदुसि त सरकारी जेके मुलाज़िम सिंध यूनिवर्सिटी जा मुलाज़िम हूंदा हुआ उहे पंहिंजे घरनि मां निकिरी वेंदा हुआ। त उहा जेका सुबुह हुई उनजी बि हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती हुई ऐं सूंहं हुई। पोइ वरी जॾहिं इतफ़ाक़ सां असां पाण वॾा थियासीं, जवान थियासीं ऐं असां नौकरियुनि में आयासीं, तॾहिं असां उन ख़ूबसूरती खे ॿिए रंग में, ॿिए अंदाज़ में ॾिठो। पर मां सम्झां थो त ख़ूबसूरती उहा शइ आहे जेका तव्हां सुबुह उहा शइ आहे जेका तव्हांजे सॼे ज़हन खे जी अॾावत करे थी। अगरि तव्हांजी सुबुह सुठी थिए थी, हिकिड़ी सुठी पॉज़िटिव नोट सां शुरू थिए थी, तव्हां हिकिड़ी ख़ुशीअ सां ऐं अगरि ताज़े तवानाई सां गॾु ॿाहिरि निकिरो था ऐं तव्हांजे घर जी तरबियत तव्हांखे अहिड़ी मिले थी जंहिंमां तव्हांखे ॿुधायो थो वञे त अॼोको ॾींहुं केॾो अहम आहे, अॼु सॼो ॾींहं में तव्हां छा करणु खपे, तव्हांखे छा कयो पिया, त हिन ख़ूबसूरती सुबुह जी हुजे थी। पोइ वरी साॻी सुबुह जी मौसम ॾिसो, सुबुह जा तव्हां गुल ॾिसो, सुबुह जो उभरंदड़ जेको आहे सो सिजु ॾिसो ऐं ख़ूबसूरत वण ॾिसो। असांजी सिंध यूनिवर्सिटी जे रोडनि ते जॾहिं असीं सुबुह जो लंघंदा हुआसीं त सुबुह जो हिते जेके मुख़्तलिफ़ वण हुआ उन्हनि मां ख़ुशबू ईंदी हुई। असीं ॾिसंदासीं यार हिन वणनि में केॾी ख़ुशबू आहे। पोइ असां पासा छॾे असीं उन्हनि वणनि जे हेठां अची बीहंदा हुआसीं। त सूंहं जिते किथे, हाणे हीअ उहा शहरी सुबुह तव्हांखे ॿुधाए, पर ॿाहिराणी जी ख़ूबसूरती सुबुह ॾिसंदव त उनजा पंहिंजा मंज़र हूंदा। मां उते ई अचणु चाहियां पई, इब्राहिम पंवर साहिब जिन जा फर्ज़ंद अव्हां ऐं शादी पली में अव्हां जो नंढपण गुज़रियो, मां चाहींदसि त नंढपण जूं कुझु यादूं असां सां अव्हां ज़रूरु वंडियो। नंढपण कीअं हुयो, बाबा सां केतिरी पंहिंजाइप जो, यकीनन वालिद खां वधीक रिश्तो आहे कोन, सो उहो नंढपण मां चाहींदसि त उनजो ज़िक्र ज़रूरु कयो। ज़रूरु कंदुसि। नंढपण त आउं सम्झां थो त अॼु आनू बाना जेको बि माण्हू ॻाल्हाए सघां थो या लिखी सघां थो या पंहिंजे पाण खे समाजी यादूं पेश करे सघां थो, उनजो बुनियादु मूंखे पंहिंजे ॻोठ मां, पंहिंजे प्राइमरी स्कूल मां जेको असांजे ॻोठ में हो शादी पली में, उतां मूंखे मिलियो। ऐं मुंहिंजो वालिद साहिबु ऐं मुंहिंजी अम्मा ॿई पढ़ियल हुआ। मुंहिंजो वालिद साहिबु 58 में 54 में 1954 में बाबा जी मैट्रिक थियल हुई। अम्मा जी जेका आहे उन ई उमिरि में तॾहिं फाइनल चवंदा हुआसीं 7 दर्जे खे, उहा अम्मा पढ़ियल हुई। त असां ॿिन्ही, मुंहिंजी बाबा ऐं मुंहिंजी अम्मा ॿई पढ़ियल हुआ, त जो असांखे उनजो फ़ाइदो थियो। ऐं असांजे घर में रोज़ानो अख़बारूं ईंदियूं, 2 अख़बारूं ईंदियूं हुयूं घटि में घटि, त उहे अम्मा उहे असांखे अख़बारूं पढ़ी ॿुधाईंदी, उन जी हेडिंग्स पढ़ी ॿुधाईंदी, उन में ॿारनि जा पेजिस हूंदा हुआ उहे पढ़ी ॿुधाईंदी हुई। ऐं उन्हनि में कहाणियूं ईंदियूं, कार्टूननि टाज़न जूं कहाणियूं आहिनि, कुझु ॿियूं कहाणियूं आहिनि, उहे पढ़ी ॿुधाईंदी। त उहे असांजी ॼण असांजी हिकिड़ी नंढड़ी शुरूआती अॾावत पई थी ज़हन में त भई तव्हांखे कहाणी ठहंदी कीअं आहे, सोचबो। अॼु हिकिड़ो वाक़ियो थियो, सुभाणे उनजी ॿी किस्त ईंदी, त असां सुभाणे वारी किस्त लाइ पंहिंजे ज़हन में रखंदा वेंदा हुआसीं त अॼु हीअं थियो आहे जी, माण्हू जेको आहे सो हीअ कयो, ॾिसो सुभाणे छा थो करे। त असांजे ज़हन में बि हिकिड़ी कहाणी जोड़णु लॻंदी त सुभाणे जी किस्त में छा हूंदो। त मां सम्झां थो त उनजो अॼु मूंखे फ़ाइदो इन करे नज़र अचे थो त उन में हिकिड़ो तजसुस, हिकिड़ी सिख्या, उनजो पहलू मौजूदु हो। उनखां पोइ इहो थियो त जंहिं स्कूल में मां पढ़ंदो हुउसि, शादी पली प्राइमरी स्कूल, उन में जेको असांजो प्राइमरी जो उस्ताद हो उहो पाण को शाइर हो। पोइ उन छा कयो, असांजे सभिनी ॿार जेके बि हुते स्टूडेंट हुआ उन्हनि जा हुन तख़लुस रखिया। हाणे मुंहिंजो असुलु नालो ज़ुल्फ़कार अली आहे, हुन मुंहिंजो तख़लुस रखियो न्याज़। मुंहिंजो हिकिड़ो ॿियो दोस्त हो, उनजो नालो अली अकबर हो, उनजो तख़लुस रखियईं अज़ीम। पंहिंजो नालो हुउसि ग़ुलाम अकबर, पंहिंजो तख़लुस रखियईं ख़ादिम। हाणे उहो साईं ग़ुलाम अकबर ख़ादिम उन पंहिंजो तख़लुस सां गॾोगॾु असांजो बि तख़लुस रखी। त असांखे ख़बर पई त हिकिड़ो नालो हूंदो आहे, ॿियो तख़लुस हूंदो आहे। तख़लुस छो हूंदो आहे त माण्हू को शाइरी करे त पंहिंजे नाले सां गॾु हिकिड़ो तख़लुस इस्तेमालु करे। त इतफ़ाक़ आहे, कुदरत का पंहिंजे कंहिं माण्हूअ जे बारे में को शुरू में ई फ़ैसिला करे चुकी हूंदी आहे। ऐं सम्झां थो मुंहिंजे बारे में कुदरत को फ़ैसिलो करे चुकी हुई त हिनखे को लिखणु पढ़ण जो कमु करिणो आहे, त हुन मूंखे जेको तरबियत गाह में जेको उस्ताद ॾिनो
उहो अहिड़ो ॾिनई जेको मूंखे उन डायरेक्शन में वठी वियो हलियो। वाह सो साईं पोइ वरी हुन असांखे छा कयो, पहिरियों दर्जे में असां पोज़ीशन कई या ॿिए दर्जे में पोज़ीशन कयो, गिफ्ट कहिड़ा ॾींदो, शाइरीअ जा किताब ॾींदो। वाह वाह हाणे वेठा तव्हां शाइरी उहो पढ़ो, सही हाणे पढ़ियोसीं ऐं पोइ वरी चवंदो त हाणे शाइरी जेका लिखियलु आहे नी ॻायो, त उन में जेको लिखियलु आहे उनखे असां जेको रिथमेटिकली जेको ॻाए सघिजे थो उहो असां ॻायोसीं। त उहो जेको सिख्या जो 4 साल हुते ॿहिराड़ी पियो पढ़ियसि पंहिंजे ॻोठ में, जंहिंजी तव्हां नालो वरितो शादी पली, त मां सम्झां थो त इहो बि मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि हुई। ऐं मुंहिंजो फादर छाकाणि जो तव्हां नालो वरितो मोहम्मद इब्राहिम पवर साहिबु, उनजी तरबियत ऐं उनजो जेको मिज़ाज, उनजी जेका उथणी वेहणी, उहो ॿहिराड़ीअ जे हिसाब सां हिकिड़ो कल्चर्ड क़िस्म जो माण्हू जेको हूंदो आहे, न उनखे कूड़ ॻाल्हाइणो आहे, न उनखे दड़को ॾियणो आहे, न उन कंहिंखे इंसल्ट करणी आहे, न कंहिंजो हक़ु खाइणो आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त आउं पंहिंजे पाण खे इंतिहाई फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां त मां मोहम्मद इब्राहिम पंवर जो फ़र्ज़ंद आहियां, जेको गुज़ारे वञण खे पंहिंजी मुंहिंजी उनखे ॾिठो ऐं उनजे गुज़ारे वञण ताईं मूं उनखे ॾिठो त माण्हू हुन सां मोहबत कंदा हुआ ऐं एतिरी मोहबत कंदा हुआ जो बाबा जीअं त हिकिड़ी आदत हूंदी, अमा बेज़ार थींदी त तुंहिंजो पीउ जेको दर ते अचे थो उनखे यादि चांहि पियारींदो या मानी खाराईंदो, उहो हिकिड़े कल्चर्ड क़िस्म जो। ऐं उहा असांखे उनजी 100 सैकड़ो असां उनजी कापी न कईसीं, पर 10 सैकड़ो बि कापी कईसीं ऐं असां ओड़ा थियण जी कोशिशि कया त असीं पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब थो सघूं। हर को यूनिक इंसान हुजे थो, कोई बि कंप्लीट कंहिं जहिड़ो कोन थी सघे थो, पर उहा वालिदेन जी परछाई त ज़रूरु ईंदी आहे औलाद में। अच्छा, मां ज़रूरु चाहींदसि त अव्हांजी जेका एजुकेशन रही आहे ऐं पोइ सिंध यूनिवर्सिटी अचणु ऐं जामशोरो में अञा ताईं बि माशाल्लाह सां अव्हांजी रिहाइश आहे, त इहो ज़िंदगी जो ख़ूबसूरत हिकिड़ो हिसो आहे। मां चाहींदसि त ज़रूरु हिन ते बि अॼु प्रोग्राम में एड कयो। ॾाढा वज़ियारा पंहिंजा ॾींहं आहिनि ऐं यादगार ॾींहं आहिनि। अॼु भले असीं आउं सभु चवां त भई आउं 65 साल जो बुढ़ो थी वियो आहियां, पर आउं पंहिंजे पाण खे पंहिंजे उन बालकपण वारी ऐं पंहिंजी शागिर्दी वारी ज़िंदगीअ मां कढी नथो सघां। उहो मुंहिंजे मथां अॼु बि हावी आहे। मूंखे बाद जी ज़िंदगीअ जी ख़ूबसूरती सूंहं एतिरी मूंखे अॼु बि पंहिंजे दिमाग़ मां नथी बीहे जेका उन दौर जी मुंहिंजे ज़हन में मौजूदु आहे। मूं जीअं तव्हांखे प्राइमरी जी ॻाल्हि ॿुधाई, पोइ जॾहिं असीं हिते आयासीं त सिंध यूनिवर्सिटी में हुआसीं, त सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस में गाड़ी खाते में मॉडल स्कूल जे नाले सां स्कूल आहे। ऐं 6 खां वठी मैट्रिक ताईं उते पढ़ियुसि। शानदार असांजा उस्ताद हूंदा हुआ। छा त उहो स्कूल हो, हाणे बि ख़ुदा करे अहिड़ो ई हुजे। तव्हांखे मां ॿुधायां त उन स्कूल में एड्यूकेशन सां गॾोगॾु सिख्या जा सभु जेके घुरिबल शयूं हुजणु खपनि उहे मौजूदु हुयूं। मतिलबु क्लासिस त थींदा, कोर्स पढ़ायो वेंदो हो, पर उते म्यूज़िक जो टीचर साईं सादिक अली, उस्ताद सादिक अली जो तमामु वॾो ॻाइणो असांजो म्यूज़िक टीचर। ड्राइंग जो उस्ताद मोहम्मद यूसुफ पठान, जेको बज़ाते ख़ुदि हिकिड़ो वॾो आर्टिस्ट, उहो असांजो ड्राइंग जो टीचर। असांजो इलेक्ट्रीशियन, उहो सेखारण वारो टीचर जेको असांखे बिजली कीअं हलाइबी आहे, कीअं कमु कबो आहे, उहो वाढे जो टीचर असांजो। ऐं असां वटि PT जेका फिज़िकल एजुकेशन आहे या ट्रेनिंग आहे, उन जो टीचर। लाइब्रेरी जो क्लास, उनखां सवाइ हर हफ़्ते माना लाइब्रेरी में असांखे हर हफ़्ते वञिणो आहे, उते किताब ॾिसणा आहिनि, उते उनखां इशू कराइणा आहिनि, वरी नेक्स्ट वीक पढ़ी वरी उहे जमा कराइणा, वरी क्लास में उन ते ज़िक्र करिणो आहे। ऐं क्विज़ कॉम्पिटिशन, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जो क्लास हूंदो। एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ में छा, म्यूज़िक बि ॻाइणी आहे असांखे, डिबेट बि असांखे करणी आहे, क्विज़ कॉम्पिटिशन बि करणी आहे। उहे असांजा उस्ताद जेके हुआसीं, असांजे हिकिड़ो ग्रुप ठाहियो हुओ, 5-8 छोकिरा हुआ मुख़्तलिफ़ क्लासिस जा, जंहिंमें अंग्रेज़ी, सिंधी ऐं उर्दू में। इतफ़ाक़ सां सिंधी वारे सेक्शन में मां बि उन में शामिलु हूंदो। त पोइ पूरे पाकिस्तान में या पूरी सिंध में जिते बि कॉम्पिटिशन थींदी, क्विज़ कॉम्पिटिशन थिए या डिबेटिंग जी कॉम्पिटिशन थिए, त असां छोकिरा उहे ॿारड़ा जेके स्कूल जा शागिर्द हुआसीं, उन कॉम्पिटिशन में शिरकत करण लाइ असीं वेंदा हुआसीं। त मां नथो सम्झां त एतिरी घण पासाई तइलीम जो जेको निज़ाम आहे, जेको मॉडल स्कूल में कंहिं दौर में हो, उहो अॼु आहे, ख़ुदा करे ईअं हुजणु खपे। त असां
को बि जेको असांजी पसंदि जो शौक़ु हो असांखे उते मिली वेंदो मूंखे म्यूज़िक पसंदि आहे उहो मिली वेंदो सो उहे हिकु नंढपण जूं जेके मैट्रिक ताईं जूं यादगिरियूं आहिनि असां को एडुकेशन में हुआसीं ज़ाहिर छोकिरियूं पसंदि गॾु पढ़ंदियूं ऐं असां छा चवंदा आहिनि टीन एज में ज़ाहिर हिकिड़ा पंहिंजो ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि कुझु ख़्वाब हूंदा आहिनि कुझु सोचूं हूंदियूं आहिनि त उहो जेका असांजी शाइरी जी जेको मिली छा चवंदासीं तरबियत मिली या इंस्पायरेशन मिली उहा उन करे बि मिली त असां छोकिरियूं छोकिरा गॾु पढ़ंदा हुआसीं त उहो बि असांखे जेकॾहिं असां रुॻो हिकिड़े छोकिरनि सां गॾु पढ़ूं आहे त उहा इंस्पायरेशन असांखे शायदि न मिली आहे ऐं असांजी शाइरीअ में जेका जमालियात या ख़ूबसूरती या उनजा अहसास पैदा थिया हाणे अॼु जे दौर में सोचूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे पासनि खां गुज़रंदियूं वियूं जिन असांजी ज़िंदगीअ ते असरु कयो सो उहे टीनेजर वारी ज़िंदगी जेका स्कूल वारी आहे पोइ वरी यूनिवर्सिटी में आयासीं ऐं सिधो ई माना एंटर करे स्कूल बि उते ई हो मॉडल स्कूल में ई कॉलेज बि असांजो उते ई हो पोइ आउं सिंध यूनिवर्सिटी में आयुसि पोइ सिंध यूनिवर्सिटी में मूं मुख़्तलिफ़ टाइमनि ते 3 सब्जेक्ट्स में MA कई मूं पहिरीं पाकिस्तान स्टडीज़ डिपार्टमेंट उहा खुली हुई ॾेई उन में कई जर्नलिज़म मूंखे शौक़ु हूंदो हो त मूं जर्नलिज़म हाणे उनखे मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन जा कुझु ॿिया नाला अचनि पर 3 ॾींहंनि में उनखे जर्नलिज़म डिपार्टमेंट सॼो वेंदो ख़ान मोहम्मद पंवर साहिबु उनजो हेड चीफ हो पोइ वरी मूं कई सिंधी डिपार्टमेंट में उहो मूं प्राइवेटली MA कई पोइ 3 MA कयमि पोइ मिड़ेई जीअं थींदो आहे ज़िंदगीअ में कुझु न कुझु कजे पोइ जितां बि का शइ सम्झ में आई पई उहे सभु पासा कयासीं जी जी ज़बरदस्त अच्छा अव्हांजे दोस्तनि जो ज़रूरु ज़िक्र कंदासीं अव्हांजो ग्रुप जंहिंमें नसीर मिर्ज़ा साहब तारिक आलम अबड़ो साहब माठीणो ओठो साहब गुफ़रान साहब मां चाहींदसि त पंहिंजे आबिद साहब ज़रूरु चाहींदसि त पंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र कयो दोस्त एॾा महबूब ऐं प्यारा दोस्त ज़िंदगी में मिलिया आहिनि सभिनी खे मिलंदा हूंदा हर कंहिंखे ख़ुशनसीब माण्हू हूंदा आहिनि जिन खे सुठा दोस्त मिलंदा आहिनि पर अच्छा ॿियो इहो थींदो आहे त माण्हू जंहिं सब्जेक्ट में या जंहिं शोबे ॾांहुं हुनजी दिलचस्पी हूंदी आहे त दोस्त बि ॻोल्हे उहो ई वञी कंदो आहे मां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में आयुसि त ज़ाहिर लिटरेचर सां मुंहिंजो थोरो घणो शौक़ु थी चुको त पोइ असां वटि हिकिड़ी रेगुलर सिंधी अदबी संगत जेका उन जूं गजाणी थींदियूं असां हुते हिकिड़ी ब्रांच या शाख क़ाइमु कईसीं यूनिवर्सिटी शाख उन में तमामु वॾा राइटर साईं शौकत हुसैन शोर साईं ज़फ़र हसन साईं वलीराम वल्लभ साहब अदी खैरन साहब जाफ़री पंहिंजो मैडम ज़ुबैदा महतुलो मैडम तनवीर जोनेजो ऐं डॉक्टर महमूद मुग़ल केतिरा नाला खणा अब्दुल कादिर जोनेजो इमदाद हुसैनी साहब अदी सहर इमदाद इहे जेके उते रहनि था उहे त रेगुलर उन मीटिंगुनि में ईंदा हुआ पर हैदराबाद खां ॿाहिरि जेके माण्हू हैदराबाद घुमणु ईंदा हुआ उन्हनि खे ख़बर हूंदी त अरबा जहिड़ी सिंधी अदबी संगत यूनिवर्सिटी शाख जी गजाणी थींदी त उहे बि ईंदा हुआ अली बाबा साहिबु हूंदो हो या उस्ताद बुखारी साहिबु हूंदो हो अतर मंगी हो जेके बि उतां अख़लाक अंसारी असां सां गॾु त ही सभु दोस्त बि उते गजाणियुनि में ईंदा हुआ इब्राहिम ख़ुश्क साहिबु ऐं इहे सभु त पोइ असांजी ज़ाहिर हिकिड़ो आबिद मज़हर साहिबु उहो जेको पोइ यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी में प्रोफेसर थी रिटायर थियो त असीं सभु सिंधी अदबी संगत में हूंदा हुआसीं पोइ उते असांजी दोस्तियूं थियूं दोस्ती इहे ई हूंदियूं हुयूं जंहिंमें अदब ते पिया डिस्कस कयूं अदबी प्रोग्रामनि में शिरकत करण लाइ वञूं पिया पंहिंजी का नई शइ लिखी अथऊं त उहा उनखे पढ़ी पिया ॿुधायूं हू मूंखे पढ़ी पियो ॿुधाए त पोइ ईअं थींदो शाम जो हैदराबाद में जेके बि अदबी प्रोग्राम थींदा हुआ उन्हनि में शिरकत करणु अचिबो हिते जेके दोस्त हूंदा हुआ मिसाल नसीर मिर्ज़ा साहिबु आहे या साईं निसार हुसैनी हो या साईं आबिद उनड़ साहिबु हो ऐं ख़ुदा बख़्श अबड़ो साहिबु हो ऐं फताह हाले पोटो अकबर जिसकाणी केतिरा नाला वठजनि सभु तारिक अशरफ साहिबु त हीअ सभु जेके सीनियर राइटर्स हुआ असीं उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं उन्हनि खे ॿुधंदा हुआसीं उन्हनि जे प्रोग्रामनि शिरकत कंदा हुआसीं जिते असांखे मौक़ो मिलंदो पंहिंजी तहरीर पढ़ण जो त उहो बि पढ़ंदा हुआसीं मदद अली सिंधी साहिब जो नालो मूंखां विसरे थो त इहे सभु असांजा दोस्त बि हुआ असांजा सीनियर बि हुआ उन सां असांजो टाइम बि जाम गुज़रंदो हो सो ईअं सम्झो त सुबुह खां वठी शाम ताईं असां इन्हनि जे वेझो हूंदा हुआसीं तव्हां बिलीव न कंदव त ज़िंदगी में मूं का रांदि न खेॾी जीअं ॿार रांदि खेॾंदा आहिनि कंहिंखे एटी ॾकर रांदि ईंदी आहे पोइ वॾा थींदा त को पते जी रांदि बि खेॾंदा आहिनि को बिलोरनि जी रांदि खेॾंदा आहिनि उहो क्रिकेट बि कॾहिं कॾहिं
हॉकी फुटबॉल थोरी बाक़ी ॿी का बि रांदि न खेॾी रुॻो ई असां वटि सॼो सभु कुझु जेको न टाइम हूंदो अदबी संगत ॾांहुं हूंदो फेवरेट मशगल हो माना पढ़णु किताब वठिबा वलसा वारा अख़बारूं वठिबियूं हुयूं सॼो ॾींहुं बसि इहो ई कमु हूंदो मौज़ू बि इहो ई हूंदो डिस्कस बि इहो हूंदो वेंदा बि उन्हनि ई प्रोग्रामनि में जिते अदीब हूंदा सो इहो हिकिड़ो ख़ुदा ताला मौक़ो ॾिनो ऐं दोस्त अहिड़ा मिलिया तो ईअं नथो चई सघिजे त ओचितो इहो सॼो कुझु थियो पर असीं जिते मौजूदु हुआसीं उते इहो माहौल जुड़ियल हो ऐं असां उन में ॼण मर्ज थी वियासीं ज़बरदस्त ख़ूबसूरत बेहद ख़ूबसूरत एंड डेफिनेटली उहो इंसानु लकी हुजे थो जंहिंजा सुठा दोस्त ऐं सुठा साथी हुजनि था। अच्छा अव्हां जो दौरु यूनिवर्सिटी जो उहो टाइम ऐं अॼु जो दौरु कीअं कंपैरिज़न जेकॾहिं कयो था त कीअं सम्झो था छा आहे? हाणे ॾिसो जिन जी आउं ॻाल्हि कंदुसि त मां हुन में अंदरि हुउसि यूनिवर्सिटी में अंदरि हुउसि क्लासिस में अंदरि हुउसि मूं हुते उस्तादनि खे ॾिठो क्लास थींदे ॾिठो पढ़ाई ॾिठी यूनियनूं हूंदियूं शागिर्दनि जूं यूनियनूं हूंदियूं उन्हनि जी एक्टिविटीज़ ॾिठियूं उन्हनि जी इलेक्शन थींदी उन्हनि जी एक्टिविटीज़ ॾिठी उन्हनि जा सालियाना फंक्शन्स थींदा हुआ उहे मूं ॾिठा ऐं उहे जेके शागिर्द हुआ पोइ बाद में तमामु अहम उहिदनि ते विया सियासत में आया सियासत में मिनिस्टर थिया क़ौमी असैम्बली जा मेंबर थिया सूबाई असैम्बली जा मेंबर थिया त हिकिड़ी उहा एजुकेशन जेके तव्हांखे क्लासरूम में मिले थी ऐं ॿी उहा एजुकेशन जेका तव्हांखे उते माहौल सां मिले थी त इहे सभु शयूं छाकाणि जो मौजूदु हुयूं त उन जे करे असां उन यूनिवर्सिटी खे ॾिठोसीं उन में ज़ाहिर आहे त हंगामा बि असां ॾिठा असां फायरिंग जा वाक़िया बि ॾिठासीं उते अहिड़ा ॾींहं बि आया त महीननि जा महीना सालनि ताईं बि सिंध यूनिवर्सिटी खे असां बंदि ॾिठोसीं महाराणा यूनिवर्सिटी बंदि ॾिठोसीं क्लास न पिए थिया इहे सभु वाक़िया थिया घण पासा हुई जेका यूनिवर्सिटी हुई पर यूनिवर्सिटी जी हिकिड़ी ज़िंदगी हुई उहा अहिड़ी ज़िंदगी हुई जंहिंमें तव्हां सभु पासा सिखियो पिए मुश्किलातूं बि सिखियो पिए आसानियूं बि सिखियो पिए पढ़ायूं बि सिखियो पिए हाणे छा पियो थिए यूनिवर्सिटी में मूंखे उहा ज़िंदगी ॿाहिरि ॿुधजण में न पई अचे ऐं नथो ॾिसां यूनिवर्सिटी जो उस्ताद शागिर्दनि जूं तर्ज़ीमूं आहिनि या न आहिनि मूंखे ख़बर न आहे ऐं सम्झां थो न आहिनि शागिर्दनि जी उहा जेका सिख्या जेका उते उन्हनि प्रोसेस मां थींदी उहा सिख्या जॾहिं छाकाणि इहो सेटअप ई न आहे त उहो सिख्या जो दर्ज ॼण बंदि थी वियो हुयो रेग्युलर क्लासिस केतिरा थियनि था उहो बि डिपेंड करे थो त उन दौर जो जेको वाइस चांसलर आहे या एडमिनिस्ट्रेटर आहे उहो केतिरो जेको शयुनि खे टाइम ॾिए थो केतिरी प्रायोरिटीज़ ठाहे थो उस्ताद केतिरी प्रायोरिटीज़ ठाहिनि था सो बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि आहे त उहा सिंध यूनिवर्सिटी जेका असां ॾिठीसीं ऐं असांखां थोरा सीनियर जिन असांखे ॿुधाई मूंखे हाणे उहा यूनिवर्सिटी ईअं नज़र नथी अचे उनजो हिकिड़ो ॿियो सबबु बि मूं जेको महसूसु कयो उहो त यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ शहरनि में कैंपसिस क़ाइमु थी विया माना सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ी त सिंध यूनिवर्सिटी जाम शोरो आहे पोइ उन्हनि जो हिकिड़ो बदीन में कैंपस आहे हिकिड़ो ठटे में कैंपस आहे हिकिड़ो मिरपुखास में कैंपस आहे हिकिड़ो जेको आहे सो दादू में कैंपस आहे हिकिड़ो लाड़काणे में कैंपस आहे हिकिड़ो ख़ैरपुर में हाणे इन सिंध यूनिवर्सिटीअ खे मुख़्तलिफ़ शहरनि में कैंपसिस में विरहाए उहे ॿारड़ा जेके ख़ैरपुर सखर मां हिते अचनि हा या बदीन मां हिते अचनि हा ठटे मां हिते अचनि हैदराबाद अचनि हा जामशोरे में अचनि हा त घणा पासा ई सोचनि वारनि ॿारनि जी पाण में इंटरेक्शन थिए हा हू थर जो ॿार हू लोअर सिंध जो ॿार हू उत्तर सिंध जो ॿार हीअ सभु जॾहिं अचनि हा त हिकिड़ी कल्चरल जेका डाइवर्सिटी आहे सिंध जे समाज में उन्हनि जी हिक ॿिए सां इंटरेक्शन थी आहे हिक ॿिए खे सम्झनि हा मिज़ाज खे सम्झनि हा हाणे सखर में पंहिंजी यूनिवर्सिटी आहे बदीन में पंहिंजो कैंपस आहे उहो हिते कोन थो अचे ॿार कल्चरल एक्सचेंज उहा जेका आहे न हाणे उहा जेका सिखिया पए थी उते ॿार कीअं पियो सोचे उते ॿार माहौल मां कीअं थो ॾिए हू पंहिंजी तकलीफ़ुनि खे कीअं पियो बयानु करे उते ॿाहिराणी खे कीअं पियो ॿुधाए हू राति खे कीअं थो एक्सप्रेस करे हिते जी राति खे कीअं थो ॾिसे उते जे उस्तादनि खे कीअं थो एक्सप्रेस करे हिते जे उस्तादनि खे कीअं थो ॾिसे त हीउ जेको मिलाप थींदो हो ॿारनि जो पाण में मेल मुलाक़ात थींदी इहो जेको डिसेंट्रलाइज़ कयऊं उन में हिननि खे फाइनेंशियली मामला किथे ख़राबु थिया आहिनि केतिरा ख़राबु थिया आहिनि उहो अलॻि सां डिस्कस करे सघिजे थो तव्हांजो छाकाणि जो क्वेश्चन न आहे पर छाकाणि जो तव्हांजो यूनिवर्सिटी जो अॻे अहिड़ो माहौल त हाणे आउं सम्झां थो त इहो बि हिकु लेक करे थो त असां उहा सिंध यूनिवर्सिटी जेका तमामु घण पासाई ॿारनि सां
गॾिजंदी हुई उन में हाणे असां सियासी शऊर जनम वठंदो हो ऐं उहा शयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ब्रेक थींदे असां ॾिठियूं आहिनि। सो हाणे ईअं आहे पर बहरहाल इन मां पॉज़िटिव पासा बि हूंदा उहो जिन इन्हनि जा डिसीशन्स वरिता हूंदा उहो बि ज़रूरी न आहे त मूंसां 100% एग्री कनि, मूंसां 100% डिसएग्री करे सघनि था त हिन जा ई फ़ाइदा थियनि, पर आऊं जेको नुक़सानु ॾिसां पियो उहो मूं पंहिंजे पारां कयां थो त घणा पासा। सो यूनिवर्सिटी में हाणे ईअं कोन्हे, पोइ हाणे ज़ाहिर आहे त आऊं ॾिसां थो त ज़ाहिर हाणे हिकिड़ी यूनिवर्सिटी बि न आहे, हीअ 4-5 जॾहिं बि पाण यूनिवर्सिटी जी ॻाल्हि था करियूं त फोकस थी थो वञे या सम्झो वञे त पाण सिंध यूनिवर्सिटी ते महराणी यूनिवर्सिटी उते आहे, बहिराणी यूनिवर्सिटी उते आहे, सिंध यूनिवर्सिटी उते आहे, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी उते आहे, ठीकु आहे। त 4-5 यूनिवर्सिटीज़ जो हिकिड़ो वॾो पाण कंटिन्यू कयूं था हितां खां ई, पर तव्हांजी परमिशन सां ई मां अॻियां वधणु चाहींदमि। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी। इलाही ख़ूबसूरत महिमान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। हिकु सुठा राइटर, हिकु सुठा जर्नलिस्ट, हिकु ख़ूबसूरत इंसान, हिकु सुठा उस्ताद। अच्छा, हिन सेगमेंट में असां कोशिशि कंदासीं त सहाफ़त जी दुनिया ते ॻाल्हाए सघूं ऐं असां उहो दौरु प्रिंट मीडिया जो दौरु, स्क्रीन जो दौरु ऐं अॼु असां वटि ही मोबाइल फ़ोन हथ में आहिनि, सोशल मीडिया जो दौरु। सो मां पहिरियों सुवालु इहो करणु चाहींदमि त सहाफ़त जी दुनिया जे अंदरि पहिरियों क़दम कीअं हुयो? हा, हाणे हीअं आहे त लिखण वारो जेको शौक़ु हो न मुंहिंजो, उहो ईअं हो त मूं शागिर्दी वारे दौर में ई असांजे जामशोरे में सिंधी अदबी बोर्ड में रिसालो निकिरंदो गुलफुल, उहो बिल्कुलु असांजे घर जे बिल्कुलु साम्हूं ऑफिस हुई। वेकेशन जा ख़ासि तौर ते, हूअं नॉर्मली ॿियनि ॾींहंनि ते बि, पर वेकेशन वारा 2 महीना जेके हूंदा हुआ असां जेको सिधो गुलफुल रिसाले जे ऑफिस में हलिया वेंदा हुआसीं। उते साईं अनवर हलाई साहिबु हूंदो हुयो, उहो असांखे पंहिंजूं कुझु शयूं ॾींदो त हिनखे पढ़ी वठो, हिनखे एडिट करे वठो, हिनखे सेट करे वठो। सो आऊं डॉक्टर महमूद मुगल ऐं असांजो ॿियो दोस्त इनाम अली मला, इहे असीं गॾु हूंदा हुआसीं। पोइ वरी थोरे वक़्त खां पोइ असांजो उस्ताद साईं ख़ान मोहम्मद पंवर साहिबु, उन्हनि हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो, उन जो नालो हो सिंध पब्लिशर्स। सिंध पब्लिशर्स जो कमु हूंदो हो, हिकिड़ो त हुननि माहवार 3 रिसाला कढिया पंवर साहिबु। हिकिड़ो रिसालो हो नओं नियापो, जेको लिटरेरी क़िस्म जो रिसालो हो। ॿियो रिसालो हो बालक, जेको ॿारनि जे लाइ रिसालो हो। ऐं टियों रिसालो हो सरतियूं, जेको औरतुनि जे लाइ रिसालो हो। इहो साईं पंवर साहिबु कढियो। बालक रिसाले जो एडिटर हुन मूंखे कयो, ऐं नओं नियापो जो एडिटर पाण हो, ऐं सरतियूं रिसालो उन जी एडिटर हुई असांजी भेण ज़ुबैदा बेतुलो। इहे 3 रिसाला हूंदा। हाणे आउं जॾहिं बालक जो एडिटर थियसि त मैटर वग़ैरह मूं ॾे अचणु लॻो। ठीकु, त हिकु एडिटिंग जो जेको मूंखे शौक़ु थियो या सम्झ आई त एडिटर छा थींदो आहे, कीअं थींदो आहे, उहो उतां बालकपण जी एज में जॾहिं माना कोई इंटर थो पढ़ा अञा, ठीकु आहे, तॾहिं जी ॻाल्हि आहे। सही। पोइ उन्हनि ॾींहंनि में 83 में 1983 जेका MRD जी मूवमेंट हुई, उन दौरान शमशेर हैदरी साहिबु जेको बालक में लिखंदो असांजे पर्चे में, उनखे मूं सुञाणंदो, उहो थी आयो महराण रिसाले बहिराण अख़बार जो एडिटर। त उन हिकिड़े ॾींहुं मूंखे चयो त तूं छा वेठो करे? मुंहिंजो वेठो पंवर साहिब जा, मुंहिंजो वेठो आहे, अची मूं वटि हिकिड़ी प्रूफ रीडिंग जी जॻह ख़ाली थी आहे, तव्हां हुते अचो। पोइ वरी आउं ठीकु आहे, मां हलियो वेंदुसि। पोइ वरी 2 टे ॾींहंनि खां पोइ मां हुन वटि वियुसि। पोइ हुननि मूंखे एज़ ए प्रूफ रीडर बहिराण अख़बार में ॾिनी। हाणे मुंहिंजी जर्नलिज़म जेका प्रॉपर आहे, जेका अख़बारी जर्नलिज़म आहे, उहा उतां शुरू थिए थी। शमशेर साहिबु थोरनि ॾींहंनि खां पोइ मामला गड़बड़ थिया, शमशेर साहिबु त उते हलियो वियो पाण, पर असांजा पेर उते ज़मीन ते अटकी पिया जो अॼु ताईं आख़िरी ॾींहंनि ताईं अञा ताईं अटकियल आहिनि। पोइ आउं उते 83 खां वठी 90 ताईं आउं उते हुउसि बहिराण में, ऐं प्रूफ रीडर खां वठी ऐं न्यूज़ एडिटर थी वियुसि महराण अख़बार जो 1990 ताईं। पोइ 1990 में काविश अख़बार खे अचिणो हो। पोइ इन्हनि मूं ताईं अप्रोच कई त तव्हां महराण छॾे ऐं काविश अख़बार में असीं कढूं था अख़बार, तव्हां हिन में शामिलु थियो।
पोइ वरी आउं हलिया वियुसि काविश ॿ टे दोस्त पाण सां वठी ऐं 1990 में जॾहिं नई अख़बार शुरू थी त पहिरें डे खां वठी फस्ट डे खां वठी आउं ई हुन डेस्क ते पंहिंजे डेस्क इंचार्ज बणियुसि न्यूज़ एडिटर बणियुसि पोइ उहो सॼो सिलसिलो मुंहिंजो उते हलियो पोइ वरी शुरू थियो इलेक्ट्रॉनिक स्क्रीन वारो दौरु उहो बसि उते हुआसीं पर छाकाणि जो प्रिंट मीडिया सां लाॻापियल हुउसि तमामु अहम जॻह ते अहम ज़िम्मेवारी सां हुउसि तव्हां उन में वञण जे बदिरां मूं हिन में पंहिंजे पाण खे रखियो मुंहिंजा काफ़ी दोस्त होॾां बि विया पर मूं प्रिंट मीडिया ते पर गॾोगॾु मां इलेक्ट्रॉनिक मीडिया ते या स्क्रीन वारी मीडिया ते या टीवी मीडिया ते बि मूं पंहिंजो कमु जारी रखियो पियो उते तज़िया प्रोग्राम इंटरव्यूज़ मुख़्तलिफ़ टाइप्स जा प्रोग्राम मूं कया उते राइटर्स जा इंटरव्यू कया सियासतदाननि जा इंटरव्यू कया फ़नकारनि जा इंटरव्यू कया फ़नकारनि जो हिकिड़ो प्रोग्राम हूंदो हो महफ़िल जे नाले सां उन में मूं 250 फ़नकारनि खे ॻाल्हायो उहे माना उनजी कंपेयरिंग कई 100 खां वधीक सियासी अॻुवाननि जा इंटरव्यू आहे जंहिंमें क़ादर मक्सी खां वठी परिजे साहिब खां वठी जंहिंजो बि नालो वठंदव उहे उन प्रोग्राम में आया हा बशीर ख़ान कुरैशी साहिब वारा अयाज़ लतीफ़ वारा जेके बि अहम नाला आहिनि उहे सभु सियासी माण्हू बि ममनून हुसैन सदर साहिबु थियो उहो बि त इहे सभु मूं कया उते प्रोग्राम कया सो बाक़ी सोशल मीडिया वारो जॾहिं निकिरी आहे त हाणे सोशल मीडिया ते बि कुझु प्रोग्राम कयां थो कुझु शयूं कयां थो कुझु इंटरव्यूज़ कयां थो कुझु सिलसिलो हले थो हा वक़्त सां शयुनि खे उन्हनि खे अंडरस्टैंड करिणो पवे थो एक्सेप्ट करिणो पवे थो अच्छा उहो उरूज जेको हुयो उन दौर जो अख़बार जो उरूज उन वक़्त जा challenges, hurdles, restrictions, checking, in the end of the day, or I must have to say, next day, ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथे का ग़लती थी वई किथे का शइ ग़लति अची वई आहे त उहो सवाल जवाब उहे सभु शयूं कीअं हूंदियूं हुयूं ॻाल्हि इहा त हाणे तव्हां रुॻो चैलेंजिस जी ॻाल्हि था कयो हर्डल्स जी ॻाल्हि था कयो पाण त उते था अचो काविश अख़बार जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिकिड़ो वॾो जेको आहे सो दास्तान आहे राग जी टर्मिनोलॉजी में चइजे त उहो ॾोहिड़े खां शुरू कजे या अस्ताई खां शुरू कजे या इन खां शुरू कजे हर किसो वाक़ियो असां सां गॾु उते थियल आहे तव्हां सम्झो त असांजे सहाफ़ियुनि जी क़त्ल खां वठी असांजे इदारे जे माण्हुनि जे मथां फायरिंग खां वठी गाॾियुनि खे बाहियूं ॾेई साड़ण खां वठी अख़बार जे बंडलनि खे बाहियूं ॾेई साड़ण खां वठी FIRूं खां वठी सस्पेंशन टर्मिनेशन माना जेका बि हर्डल हुजणु खपे उहे प्रिंट मीडिया में असांजे दौर में सभ खां वधीक रहियूं ऐं छाकाणि जो असांजी अख़बार काफ़ी ॿियनि सभिनी अख़बारनि खां वधीक पॉपुलर हुई नतीजे में सभ खां वधीक मुश्किलातूं असांखे फेस करणियूं पियूं तव्हां मूंखां चवंदो नाला ॿुधायो त मां तव्हांखे घटि में घटि को 10 साफ़ियुनि जा नाला ॿुधाईंदुसि जिन खे काविश अख़बार जे रिपोर्टर जी सज़ा तौरु क़त्ल कयो वियो ऐं तव्हांखे अहिड़नि 15 माण्हुनि जा नाला ॿुधाईंदुसि जिन जे ख़िलाफ़ु FIRूं कटियूं जिन जी गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं जिन जी गाॾियुनि खे फायर कयो वियो मुंहिंजी गाॾी ते 2 दफ़ा मुंहिंजी गाॾी ते फायर कया विया 2 दफ़ा मुंहिंजी गाॾियुनि खे ॿाहनि मां जले लाहे उन्हनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं अख़बार जे बंडलनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं छा हो त तव्हां फलाणी शइ छपियो फलाणी शइ न छपियो असांखे केतिरो छपियो हुननि खे केतिरो न छपियो इहा सॼी जहिड़ो हलियो पियो ऐं उन खां पोइ डायरेक्ट कारवायूं इनडायरेक्ट कारवायूं मिसाल तौरु असां ते मथां कारवाई पर असीं जेकॾहिं नथा मुड़ूं त असांजी फैमिली जे माण्हुनि खे कंहिंखे ट्रांसफर पियो कयो वञे कंहिंखे सस्पेंड कयो पियो वञे कंहिंखे टर्मिनेट कयो पियो वञे त हर क़िस्म जी जेके ॻाल्हियूं आहिनि उहे प्रिंट मीडिया जे दौर में अॼु जे नौजवाननि खे शायदि उन्हनि घणियुनि शयुनि जी ख़बर बि न पवे हुजे पर उहे सभु शयूं रिकॉर्ड ते अख़बारनि जे बंडलनि में ऐं पंहिंजे पननि में मौजूदु आहिनि लाइब्रेरियुनि में उहे अख़बारूं मौजूदु आहिनि मां हाणे हिकिड़ो किताबु लिखियो आहे पंहिंजे यादगिरियुनि जो 33 साल 3 महीना 23 ॾींहं मुंहिंजी जेका काविश अख़बार में कमु आहे त उहे मूं सभु वाक़िया लिखिया आहिनि सभु पूरनि वाक़ियनि जा मंज़र पस मंज़र ऐं माण्हू जेके असांजा सहाफ़ी शहीद थिया आहिनि उन्हनि जी ज़िंदगी उनजो बायोग्राफी उनजो ॾोह कहिड़ो हो सज़ा कहिड़े ॾोह जी उनखे मिली उहे सभु शयूं लिखियल आहिनि सो इहा हिकिड़ी दुनिया हुई बाक़ी जेको ॿियो कमु हो न कमिटमेंट वारो
अवेयरनेस वारो बदिलायोसीं टर्मिनोलॉजी पंहिंजी जेका छा चवंदा आहिनि कमु जेको आहे अॻे कहिड़ो हुओ असांजे दौर में ऐं उहो कहिड़ो पंहिंजे लाइ नथो चवां उन दौर जूं सभु अख़बारूं टोटली मेजॉरिटी अख़बारुनि पंहिंजे कमिटमेंट सां गॾु कमु कयो हाणे प्रायोरिटीज़ तब्दील थियूं आहिनि सो उहो दौर दौर जी ॻाल्हि आहे अच्छा थोरो सेंसरशिप हाणे त सेंसरशिप्स आहिनि हाणे त चैनल्स जे मथां डिक्टेशन्स आहिनि उहो दौर ऐं सियासतदान ऐं किथे मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न त हीअ रिस्ट्रिक्शन्स आहिनि हिननि शयुनि खे फॉलो करिणो आहे हीअ फॉलो अप्स आहिनि त उहो दौर उन हवाले सां कीअं हुयो ॾिसो रिस्ट्रिक्शन ऐं पाबंदियूं ऐं सज़ाऊं ऐं एहतजाज प्रोटेस्ट इहो हिकिड़े दौर जी ॻाल्हि ई कोन्हे सालनि खां हले पियो सालनि खां मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां जॾहिं असीं महाराणा अख़बार में हूंदा हुआसीं हाणे उहो बि हिकिड़ो मार्शल लॉ जो दौरु हो उन्हनि ॾींहंनि में सेंसर जी सूरत हाल छा थींदी त अख़बार छपजण खां अॻु में अख़बार जी प्रिंट खणी कापी खणी इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में वञिबो हो ऐं उन्हनि खे चइबो हो त हाणे हिन मां पास कयो त कहिड़ी अख़बार में हीअ ख़बर लॻणी आहे कहिड़ी ख़बर न लॻणी आहे पोइ उहे मार्क कंदा त हीअ ॿ ख़बरूं न लॻणियूं पोइ उहा हुनजी मर्ज़ी आहे उहो जेको हमरा वेठो आहे जंहिंखे इंफॉर्मेशन ऑफिसर चइजे थो उहो तइ कंदो त बाबा हीअ ख़बर लॻणी आहे न लॻणी आहे पोइ छा थींदो त उहा ख़बर उतां कटे छॾिबी सुबुह जो अख़बार जॾहिं छपजंदी हुई त उहो स्पेस ख़ाली हूंदो कटियल सूरत में मतिलबु 2 कालम जी ख़बर आहे उहा हू सम्झे थो त हुकूमत जे ख़िलाफ़ु आहे उहा उतां कटे छॾिबी पोइ टाइम कोन्हे त वरी असां पेज खे रीपेज ठाहियूं हीअ कंप्यूटर वारो दौरु कोन्हे हैंड कंपोज़िंग सां पेज ठहंदो हथ सां कंपोज़िंग कबी उनजो पेज ठहंदो उहो पेज ठाहिण में कलाकु 1.5 कलाक 2 कलाक लॻंदो उहो मैन्युअली हिकिड़ो माण्हू कंदो हो जंहिंखे असां फोरमैन चवंदा हुआसीं त कंपाज़िटर खां पोइ फोरमैन ताईं उहो पेज वरी न ठही सघंदो मुश्किल थींदो पोइ उहो पेज ख़ाली हूंदो एडिटर ख़ाली हूंदा अंदरि जा आर्टिकल ख़ाली हूंदा इहो हिकिड़ो सच हूंदो पोइ बसि त कोन्ह कयूं माण्हुनि मुज़ाहिरा कया कराची में लाहौर में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके तंज़ीमूं हुयूं सहाफ़ियुनि जूं उन्हनि एहतजाज कया उन्हनि ते लाठी चार्ज थी उन ते आंसू गैस हलिया उन्हनि खे गिरफ़्तारियूं थियूं उन्हनि खे कोड़ा लॻा इहा बि हिकिड़ी तारीख़ आहे त ॻाल्हि कजे त रुॻो अॼु जे दौर में पाबंदियूं आहिनि उन दौर जूं पाबंदियूं आहिनि पर हाणे बि पाबंदियूं आहिनि हाणे बि पाबंदियुनि जा हिकिड़ा पंहिंजी अलॻि शेप तब्दील थियल आहे असीं सभु ॾिसूं पिया हिन ई सोसाइटी में हर माण्हू एतिरी अवेयरनेस में अची वियो आहे त अॻे इहा ॻाल्हि हिकिड़े मख़सूस इलाइक़े जे वॾनि पढ़ियल ॻढ़ियल माण्हुनि शहरी इलाइक़े जे माण्हुनि ताईं इहा ॻाल्हि पुॼंदी हुई पर हाणे सोशल मीडिया जे दौर खां पोइ ॿाहिराड़ी में सफ़ा बिल्कुलु अणपढ़ियल माण्हूअ खे बि ख़बर पए पई त मथे थिए छा पियो कहिड़ी शइ छपिजे थी कहिड़ी न पियो इन ते बि अव्हां ज़रूरु थोरी रोशनी विझो त उन वक़्त जी सियासत कीअं हुई अॼु जी सियासत कीअं आहे ॾिसो अॻु जी सियासत या अॼोकी सियासत में आउं सम्झां थो त प्रायोरिटीज़ जूं ज़िमेवारियुनि जी हिकिड़ी दुनिया तब्दील थी वई आहे अॻु माण्हू वेंदो हो त तव्हांजे चूंडियल नुमाइंदे सां मुलाक़ात किथे न किथे थी वेंदी हुई तव्हांजी वज़ीर सां किथे न किथे मुलाक़ात थी वेंदी हुई कंहिं ऑफिस में थी वेंदी हुई हाणे जे दौर में ईअं थो थिए हा हुकूमती सियासतदाननि जी ॻाल्हि थो करे जनरली पोइ वरी ॿी सियासत जंहिंखे कॉम्परसी सियासत चऊं समाजी सियासत चऊं की ॿिए पासे वारी उनजी हाणे माण्हू जो मसइलो सियासत ॾे इन करे वेंदो आहे त भई असांजो मसइले जो हल थिए पहिरीं त बुनियादी ॻाल्हि हूंदी आहे त अॼु मुंहिंजो मसइलो आहे उहो हल थिए उन सियासतदान त हाणे तव्हांजो चूंडियल नुमाइंदो तव्हांखे मिलण खां ॿियो जो ख़तमु थी वियो उन जो सेक्रेटरी जो नौकर जा चाकर या टोकर अलाए छा किसो थी वियो आहे उन ते तव्हां पुॼी नथा सघो उहो माना चूंड जे ॾींहुं तव्हां खां वोट वठण वारा बि हिकिड़ा मख़सूस माण्हू हूंदा तव्हांखे गाॾियुनि में भरे अचण वारा बि हिकिड़ा ख़ासि माण्हू हूंदा ऐं उहो साहिबु तव्हां जंहिंजो इलेक्शन में बीहे थो उनजो बि तव्हां हिकु अधु दफ़ो चहिरो ॾिसो पोइ तव्हां हुनजो चहिरो नथा ॾिसी सघो मिनिस्टर सां तव्हां उनजी ऑफिस में नथा मुलाक़ात करे सघो छाकाणि जो मिनिस्टर जी हिकिड़ी ऑफिस कोन्हे उहा किथे किथे वेठो आहे पंहिंजे बंगले में बि हुनजी ऑफिस आहे हुनजी ॿी ओताक ते बि हुनजी ऑफिस आहे की ॿी जॻह ते बि हुनजी ऑफिस आहे त सियासत हाणे हिननि जे रोज़गार आहे हिन जो प्रोफेशन आहे सियासी जेके ख़ासि तौर ते इक़्तिदारी सियासत आहे
इन में त सिंध जो माण्हू हाणे सियासत खे शिकिल तव्हांखे ॾिसणी हुजे त इलेक्शन ते वञी वारे ॾेई ॾिसंदो त माण्हुनि खे खणी खणी ख़ासि माण्हू ईंदा आहिनि वोट ॾियारे हलिया वेंदा आहिनि माण्हुनि जे चहिरे ते न जेका असां तजसुस हूंदो आहे न ख़ुशी हूंदी आहे न तब्दीली जेका आस हूंदी आहे न उमेदु हूंदी आहे ऐं असांजे वोट जो जेको क़दुरु थींदो आहे असीं अॼु हिनखे खटरायूं पिया अॼु हिनखे शिकस्त पिया ॾियूं इहो तसवुर ई कोन्हे ख़बर आहे केरु खटींदो कीअं खटींदो बैलेट बॉक्स कीअं था भरजनि सो उहा जेका असां सियासत ॾिठी असांखां अॻु वारनि माण्हुनि ॾिठी उहा त सम्झंदा त हीअ सियासत इंसान जे समाज खे ऐं असांजी हालतुनि खे ऐं ॾाढ ऐं ज़ुल्म खे रोकणु ऐं तब्दील करण जो ज़रियो आहे हीअ त हाणे इहा ॻाल्हियुनि में अची वियो आहे इहो किताबी ॿोलीअ में लिखी सघे थो असल में त इहा सियासत एवरीबडी नोज़ द रियलिटी अॼुकल्ह जे दौर में इहा ॻाल्हि का ढकियल छुपियल न आहे अच्छा उन टाइम ऐं हिन टाइम खे थोरो मां चाहींदसि त असां कंपेयर कंदा हलूं पिया त हिन शइ खे बि थोरो ज़िक्र में आणींदा हलूं त उन वक़्त जा ऑन द हाई अथॉरिटी जेके ऑफिसर्स हुया उहे कीअं हुया ऐं अॼु कीअं ॾिसो था ॻाल्हि इहा आहे त ॾिसो अॻु जे दौर में हायर अथॉरिटीज़ जेके हूंदा हुआ असां पाण किथां खणूं सेक्रेटरीज़ खां खणूं कमिश्नर खां खणूं डिप्टी कमिश्नर खां खणूं असिस्टेंट कमिश्नर स्ट्रक्चर त इहो ई आहे न सेक्रेटरी आहे पोइ डायरेक्टर जनरल आहे या कमिश्नर आहे या पोइ त हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा हक़ीक़त जंहिंजी ॻाल्हि तव्हां था कयो इहे मुक़ररु कीअं था थियनि पंहिंजे मेरिट ते नथा थियनि पंहिंजे ज़हन ते नथा थियनि पब्लिक सर्विस कमीशन जी फिगर सां साम्हूं आहे उहो पंहिंजे साम्हूं आहे पर पोइ हीअ जेके माण्हू आहिनि न इहे के ख़ासि माण्हुनि जी रज़ा सां मर्ज़ीअ सां ख़्वाहिश सां कमिटमेंट सां उन्हनि सां जेको मामला करे पोइ अची पंहिंजे उहिदनि ते सीटुनि ते वेहनि था ज़ाहिर आहे उन में तव्हां कहिड़ी एक्सपेक्टेशन रखंदव हिकिड़ो पुलिस ऑफिसर आहे असीं भला हाणे वेझड़ वारे दौर में ॾिसूं केतिरा घणा वाक़िया थी चुका आहिनि अगवा जा वाक़िया क़त्ल जा वाक़िया अनलिमिटेड तव्हां हिकिड़े केस जो तव्हां नतीजो ॾिसो पिया प्रिया कुमारी जो किसो तव्हां ॾिसो उन जो छा थियो हिते मुज़ाहिरा धरणा बुख हड़तालूं अलाए छा थियो को माण्हू तव्हांखे जवाबु ॾियण लाइ तयारु कोन्हे त छा थियो कराची में मर्डर पिया थियनि इंटीरियर सिंध में मर्डर पिया थियनि सहाफ़ियुनि जा पिया थियनि आम वापारियुनि जा पिया थियनि सियासी कारकुननि जा पिया थियनि तव्हांखे हिकिड़े केस जो हल थींदे तव्हांखे नज़र अचे थो त बका अरेस्टिंग थींदी आहे उहो गुम था थी वञनि अलाए किथे गुम था थी वञनि पहिरीं सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया या प्रिंट मीडिया 4 ॾींहं 8 ॾींहं उन्हनि ख़बरुनि खे खणे थी फलाणे जो नाठी हिन केस में ॿधो आहे फलाणे जो फलाणो रिलेटिव हिन केस में ॿधो जॾहिं त दुनिया डिजिटलाइज़्ड डे बाय डे थींदी वञे थी ऐं को कंहिं बि क्रिमिनल ताईं पहुचण का वॾी ॻाल्हि कोन आहे अच्छा नियाज़ मोहम्मद साहब अव्हां मुख़्तलिफ़ दौर ॾिठा आहिनि सो कहिड़ा कहिड़ा दौर ॾिठा आहिनि कहिड़ो दौर सभ खां ख़ूबसूरत रहियो आहे ॾिसो चयो ईअं वेंदो आहे त दुनिया में सभ खां अहम सुठो दौर जमहूरियत जो आहे मां अॼु बि चवां थो ऐं उन में बिलीव कयां थो त जमहूरियत ई समूरनि मसइलनि जो हल आहे ऐं जमहूरियत ई सभ खां वधीक ख़ूबसूरत शइ आहे केतिरी बि मिठी मार्शल लॉ हुजे ऐं केतिरी बि कड़ी जमहूरियत हुजे असीं वरी बि जमहूरियत ॾांहुं वेंदासीं ॿिए निज़ाम खां वधीक जमहूरी निज़ाम पर असां अॼु पाण जमहूरियत जो कहिड़ो हाल कयो आहे कहिड़े ॾिसो सो हाणे तव्हां चओ त इहो मोटो जवाबु पर हाणे पीरियड वाइज़ था कयूं मिसाल तौरु असांजी सांभर में जेका आहे असांजी यादगिरियुनि में त असां त ज़ाहिर आहे 71 जी इलेक्शन खां पोइ वारो सियासी दौर खे ॾिठोसीं या कुझु मंज़र असांखे साम्हूं अचनि था त घटि में घटि हीअ जेका सूरत हाल आहे अॼु पाण ॾुख कयूं था रहूं था घटि में इहो सूरत हाल कोन हुई इलाइक़े में डेवलपमेंट हुई उन में तरक़ी थींदी हुई ऐं माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधी वेंदी हुई स्कूल कॉलेज इदारा पंहिंजे स्टेबल थियल हुआ माण्हुनि खे अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदे नज़र ईंदो हो वापारियुनि खे जेको आहे सो कारोबार कंदे नज़र ईंदो हो एग्रीकल्चर पंहिंजो ज़राअत वारा जेके आहिनि असांजा हारी नारी या आबादगार उन्हनि खे पंहिंजी शयुनि जी क़ीमतूं नज़र ईंदियूं हुयूं उन्हनि खे पाणी मिलंदो हो उनखे साफ़ु जेको सही जेको आहे सो भाण मिलंदो हो की स्कूलनि में प्रॉपर एजुकेशन थींदी हुई उहा अॼु जे दौर में त नापेद थींदी थी वञे त हाणे जॾहिं असीं कंपेयर था कयूं त असीं चऊं था त हालतूं अॻु खां वधीक जेको आहे सो
ख़राबु थी थियो इंसाफ़ जी जेका आहे हाणे त जेके जे नमूने असां इंसाफ़ थींदे ॾिसूं पिया उन मां त हाणे इंसाफ़ त माण्हुनि जी ॾींहों ॾींहुं जेको आहे सो एतमाद ऐं उहो ख़तमु थी थो वञे केरु वञे वकीलनि जी करे ऐं उन खां पोइ रिज़ल्टूं छा ईंदियूं केसिस कीअं था ख़तमु थी वञनि गुम कीअं था थी वञनि। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ था। वॾनि केसिस जो त खणी ज़िक्र न कयूं पर को आम नंढो केस हुजे थो न जे बराबरि हुजे थो उन में बि हिकु वकील आम माण्हू खे एतिरो त लोढ़ाए थो जो उहो आम माण्हू वीचारो थकिजी पवे थो। अच्छा न्याज़ पंवर साहिबु हिकिड़ो त जर्नलिस्ट अवी ऐं हिकु तरफ़ वरी ॾाढा सुठा माशाल्लाह सां राइटर पर सिर्फ़ु अव्हां हिकु राइटर न अव्हां जी फैमिली में नजमा साहिबा जो ज़िक्र कजे पारस जो ज़िक्र कजे सलमा साहिबा जो ज़िक्र कजे त अव्हां जो पूरो घराणो जेको आहे असांखे ख़ूबसूरत हिकु गुलदस्ते जीअं नज़र अचे थो कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणजनि। सो मां चाहींदसि त लिखणु पढ़ण वारी उहा जेका ज़िंदगी जो उहो हिसो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां सम्झां थी त उहो हिकु अहिड़ो नशो आहे जो आख़िर ताईं इंसान सां गॾु रहे थो। मज़मून छपराइण शाइरी करणु इहो माना बाक़ाइदा कमु कॾहिं खां स्टार्ट थियो? मूं त पंहिंजो सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाई त गुलफुल खां वठी करे इहो किसो थियो पोइ वरी ज़ाहिरासी अख़बारूं उन्हनि ॾींहंनि में सुठियूं अख़बारूं ईंदियूं उन्हनि जा अलॻि अलॻि पेजिस हूंदा ॿारनि जा पेज हूंदा लिटरेरी पेज हूंदा औरतुनि जा पेज हूंदा सुठियूं अख़बारूं हूंदियूं हलंदियूं घणियूं हुयूं त असीं उन्हनि में रेगुलर लिखंदासीं पोइ वरी जॾहिं ॾिठोसीं त हाणे असीं थोरो बहितर पिया लिखूं या माण्हू असांखे हा पोइ वरी वॾे रिसालनि में आयासीं महिराण में छपिजी वियासीं नई ज़िंदगी रिसालो निकितो त उन में छपिजी वियासीं सोजोरो रिसालो निकिरी वियो उन में छपिजी वियासीं त पोइ असीं सम्झायो त हाणे असां हिननि माण्हुनि सां गॾु छपिजूं पिया इमदाद हुसैन साहिब जो बसि शहर हुते लॻो पियो आहे ऐं पंजनि पेजनि खां पोइ मुंहिंजो शहर लॻो पियो आहे त असां चयो त हाणे महिराण में छपिजी वियुसि ऐं सोजरे में बि छपिजी वियुसि ऐं रूरियाण सां थोरो अॻुवाट हो त मूं पंहिंजी फैमिली जी ॻाल्हि कई त उन में हिकिड़ो असांजो ॿियो भाउ अथव उहो छाकाणि जो घणो वक़्तु अॻे ॼण ही मैदान छॾियो एजाज़ लतीफ़ मुंहिंजो नंढो भाउ उहो रेडियो पाकिस्तान ते ॿारनि जी ॿारहीं प्रोग्राम में एज़ अ नंढो अदा थींदा आहिनि जेके ॿार हिकिड़ा त वॾा प्रोड्यूसर पाण अदा थींदो आहे भई हीउ नंढनि ॿारनि जो अदा कर उहो बि हुन घटि में घटि जेको आहे 10 साल जेसीं ताईं हुनजो आवाज़ु पको बर्दन जहिड़ो न थियो तेसीं ताईं ॿारनि जी ॿारी जी ॿारनि जी अदा हो। पोइ वरी जॾहिं असांजी टेलीविज़न चैनल आयो त हू जेको आहे एज़ अ न्यूज़ कास्टर हिकिड़े टेलीविज़न चैनल ते शुरू वारा जेके न्यूज़ कास्टर आहिनि उन्हनि में हुन एज़ ए न्यूज़ कास्टर हुन कमु कयो पोइ वरी ज़ाहिर आहे माण्हुनि जी प्रायोरिटीज़ तब्दील थियनि थियूं। सो एजाज़ लतीफ़ पवर उहो मुंहिंजो नंढो भाउ आहे सो पारस ऐं अदी नजमा अदी सलमा इन्हनि जो तव्हां ज़िक्र कयो ऐं मां सम्झां थो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो अमड़ ऐं मुंहिंजो बाबा छाकाणि त पढ़ियल ॻाल्हि आहे पोइ वरी मूंखे उनजो शौक़ु थियो त पोइ इन जो असरु हिननि क़बूलु कयो सो पोइ हाणे उहे बि अॼु बि लिखनि था अदी नजमा रिसाले गुलफुल जी घटि में घटि को 25 साल एडिटर रही को बि एडिटर एॾो वॾो वक़्तु एडिटर न रहियो गुलफुल जो तमामु वॾा नाला आया आहिनि शौकत शोरो साहिबु आहे गुलाब रब्बानी आगरो साहिबु हो अनवर हलाई साहिबु हो अकबर जिसकाणी हो तारिक आलम अबड़ो हो कंहिंजा नाला खणा पर सभिनी में घणो वक़्तु एडिटर रहण जो जेको एज़ाज़ आहे मुंहिंजी नंढी भेण नजमा खे आहे पर नजमा साहिबा जो हींअर बि जेको आहे शाइरी रफ़ीक साहिबु ॻाई आहे ऐं सलमा साहिबा जी सॼण सिंधी ॻाई आहे माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत। अच्छा खाको लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं खाका लिखिया आहिनि पोइ कहिड़ा कहिड़ा दोस्त हुन ते रुसिया इहो पासो चाहींदसि त हिन ते बि थोरो ॻाल्हायो। त हीअं आहे त मूं जॾहिं खाका लिखिया पियो तॾहिं इहो मूं तय कयो त दोस्तनि खे कावड़ाईंदुसि कोन छाकाणि मूं वॾी उमिरि में खाका लिखिया वॾी उमिरि में माना 50 खां टिपी वियुसि 55 टिपी वियुसि या ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त जिन माण्हुनि ते खाका लिखियमि उन्हनि सां दोस्ती खे 30-40 साल गुज़री चुका हुआ उन्हनि ॾींहंनि में हाणे थोरा वधिया त मूं उन्हनि कंहिंखे बि नाराज़ करणु न पिए चाहियो। पोइ मूं जेके बि खाका लिखिया छपाइण खां अॻे उन्हनि खे मूं पढ़ाया मिसाल नसीर मिर्ज़ा साहिब ते मूं खाको लिखियो मूं उन्हनि खे पढ़ायो साईं ज़वार शाह ते मूं खाको लिखियो मूं उन्हनि खे पढ़ायो पंहिंजो आबिद मज़हर साहिब ते खाको लिखियो मूं उन्हनि खे पढ़ायो त जिन बि माण्हुनि ते मूं इहे खाका लिखिया उन सभिनी खे मूं अॻुवाट पढ़ायो त हाणे हीउ अथव खाको हिन ते तव्हांखे को एतिराज़ु हुजे त ॿुधायो ऐं खाको छपाईंदुसि कोन इन में एडिट कोन कंदुसि छॾे ॾींदुसि
पर आउं छपराए तव्हां सां दोस्ती टोड़णु नथो चाहियां। हाणे मूं टाइम कोन्हे नवां दोस्त ठाहियां, वरी हुन ते एतबार करियां, पोइ अलाए कीअं थिए। हाणे तव्हां सां मुंहिंजो हिकिड़ो तालुक़ु जुड़ियल आहे 40 साल जो, इहो मां टोड़णु नथो चाहियां। तंहिंजे करे मां इहे ख़ाका पंहिंजो तव्हां पढ़ी वठो। अज़मत ते मूं ख़ाको लिखियो, तव्हां अलाए पढ़ियो आहे न पढ़ियो आहे, अज़मत कुंबर साहिब ते, उहो असां यार आहे शहज़ादो असांजो, उन ते मूं ख़ाको लिखियो। त जिन माण्हुनि ते बि मूं लिखियो त उन्हनि खे पहिरीं मूं पढ़ायो त उहे नाराज़ न थिया। पर कुझु माण्हू पहिरीं जेसिताईं छपजण खां अॻु वारे टाइम ते चयो ठीकु आहे, सही आहे, तव्हां भले छपियो। उनखे ख़बर आहे त इहो तमामु वॾे पैमाने ते छपजंदो, छाकाणि जो जंहिं जॻह ते छपियो पिए उहो अहिड़ो प्लेटफॉर्म हो जंहिंजो उते सिंगल कॉलम जी ख़बर या हेतिरी जॻह ते छपजनि, उहा ई वॾी ॻाल्हि आहे। हुनजा ॿ पेजिस छपिया पिए, हेॾियूं हेॾियूं तस्वीरूं छपियूं पिए, त ओॾी महिल हुननि चयो त ठीकु आहे छपिजी वञे। पोइ जॾहिं छपिजी वियो पोइ चयो साईं तव्हां हीअ ॻाल्हि न लिखो। अरे बाबा तोखे त मूं अॻुवाट ॿुधायो, मां ईअं त कोन्ह कयो त बेईमानी कई तव्हां सां ऐं लिखनि हर शइ मूं ॾेखारी। ज़ेब सिंधी साहिब ते मूं ख़ाको लिखियो, इसाक समेजी साहिब ते मूं ख़ाको लिखियो, सभिनी दोस्तनि ते लिखियो, ज़वार नक़वी साहिब ते मूं लिखियो, नसीर ते लिखियो, मूंखे नाला यादि कोन था अचनि, अदी नज़ीर नाज़ ते मूं ख़ाको लिखियो, मैडम नुज़रत पठान साहिबा ते मूं ख़ाको लिखियो, ऐं ज़ाहिदा ॾेथो ते मूं लिखियो, ऐं पंहिंजो नाज़ सहतो साहिब ते ख़ाका लिखियो। हाणे इन्हनि मां के माण्हू ॾाढा ॾुखिया अथव, ॾाढा कॉम्प्लिकेटेड आहिनि। उहे उन्हनि जी केॾी महिल चिड़ी वेंदा, केॾी महिल ख़ुशि हूंदा। मिसाल नाज़ सहतो मुंहिंजो नंढपण जो दोस्त आहे, 40 साल 50 दोस्त, ऐं अॼु बि हुनजे मूड खां डिॼंदो आहे त कहिड़ी ॻाल्हि हुनखे वणंदी, कहिड़ी ॻाल्हि न वणंदी, कहिड़ी ॻाल्हि ते केॾी महिल कावड़िजी सघे थो। कुल दोस्त लाइ मूंखे पका त अहिड़े खां परचाए बि वेंदुसि। मूंखे ख़बर न आहे त नाज़ साहिबु अदी ज़ुबैदा खे अदी ज़ाहिदा ॾिठो खां परचाए वेंदुमि, मूंखे हुन सां हुजनि जी ख़बर आहे। नाज़ लाइ मां नथो अची सघां, नसीर मिर्ज़ा खे परचाए वेंदुमि, मूंखे ख़बर आहे, पर ज़वार शाह लाइ नथो अची सघां, ज़ेब सिंधी लाइ बि नथो अची सघां, त उहो मुंहिंजी ॻाल्हि ते कीअं फील कंदो। सो बहरहाल मूं सभु ख़ाका उन्हनि खे पढ़ाया, उन खां पोइ मूं छपिया। पर तव्हांजी ॻाल्हि सही आहे त ख़ाको लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। हिकिड़ो ख़ाको हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे बायोग्राफी। असां लिखो आहे फलाणो फलाणे तारीख़ ते ॼाओ, पोइ फलाणे ते मैट्रिक कई, पोइ 4 ॿार अथसि, पोइ 4 ॿार ॾाढा पढ़ी तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। थैंक यू। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। न्याज़ पंवर साहब मौजूदु आहिनि प्रोग्राम में, ऐं ॾाढी ज़बरदस्त कचहरी हले पई, ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं वक़्तु पहुची रहियो आहे। अच्छा न्याज़ पंवर साहब, 5 किताब अवांजा तक़रीबन पब्लिश थियल आहिनि, मां चवंदसि त उन्हनि जो बि ज़रूरु ज़िक्र कयो, ऐं ज़िंदगीअ जी अधूरी कथा, ऐं ख़ासि तौर ते मूं वटि नोट बि थियल आहे आलम अरवाह मां आयल ख़त। सो उहो मंज़रनामो मां चाहींदसि त हुन ते ज़रूरु ॻाल्हायो अॼु जे प्रोग्राम में। महिरबानी तारा। असल में मुंहिंजी लिखण जी शुरूआति थियल आहे शाइरी खां। सो मूं सोचियो पियो त पहिरीं त शाइरी छपराइजी, छाकाणि जो उहे हिकिड़ी कैफ़ियतूं आहिनि, ऐं माहौल आहे, हिकिड़ी दुनिया आहे, हिकिड़ा तसवुर आहिनि, ज़िक्र आहे। पर इतफ़ाक़ इहो थियो त जॾहिं मां जर्नलिज़म में तमामु प्रैक्टिकल अची वियुसि त मुंहिंजे लाइ मुश्किल थी वियो त उहो शाइरी खे आऊं छपराए सघां। 1-2 दफ़ा मूं कंपोज़ करायो, पर उहो छपिजी न सघियो। पोइ वरी मूं नसर ख़ाकनि न वियुसि, त ख़ाका इतफ़ाक़ इहो थियो त उनखे दोस्तनि पसंदि कयो। जॾहिं पसंदि कयो वियो आहे, उन्हनि जी रिपोर्ट आई, त पोइ मुंहिंजो शौक़ु थियो त मां ख़ाकनि ॾे वधी वञा। त पोइ लाॻीतो नॉन स्टॉप को 25-30 ख़ाका लिखी वरिता, मुख़्तलिफ़ डेली हर हफ़्ते छपजंदा हुआ पंहिंजो काविश दुनिया मैगज़ीन में। हर दफ़े छपजंदा त मूंखे इहो प्रेशर थियणु लॻो त हाणे हिन हफ़्ते हीअ लिखियो आहे त नेक्स्ट वीक में कंहिंखे ॿिए ते लिखां, पोइ 3 ते लिखां, पोइ उहो कंटिन्यूटी में गुज़र 6-8 महीननि जे अंदरि इहे मुंहिंजा 25-30 ख़ाका लिखिजी विया। त पब्लिशर अप्रोच कयो त इहो ख़ाका असांखे ॾियो, असीं छपराईंदासीं। त पोइ मुंहिंजो पहिरियों जेको किताबु आयो उहो आयो ख़ाकनि जो। ठीकु, ऐं उहो ख़ाकनि जो माशाल्लाह ईअं आयो जो को तमामु जल्दी उन्हनि जी थी वई, विकिरो थी वियो। त हुननि पोइ वरी मुंहिंजो ख़्यालु आहे 2-3 महीननि खां पोइ वरी ॿियो एडिशन छपियो, उहो हुन खां वधीक बहितर काग़ज़ सां ऐं वधीक सुठे टाइटल सां ऐं सभु कुझु उहो छपियो। त पहिरियों मुंहिंजो ख़ाकनि जो किताबु आयो, पोइ वरी ॿियो मूं किताब कंपाइल कया। हिकिड़ो कयो
साईं हमीद सिंधी साहब जेके कालम लिखिया मूं उन्हनि खे कंपाइल कयो। ऐं ॿियो मूं साईं शौकत हुसैन शौरो साहब जी ज़िंदगीअ ते हिकिड़ो मज़मूननि जो किताबु लिखियो हो, उन्हनि जी हयातीअ में ऐं उर्दू में। छपाइण में थोरो लेट सेट थी वियो आहे, उहो एडिट सॼो पंहिंजो शौकत साहब पाण कयो, शौकत शौरो साहब, पर पोइ उहो उन वक़्त ताईं न छिपजी सघियो। पोइ वरी उन जे 40 जे टाइम ते उहो मूं किताबु आंदो शौकत शौरो साहब जी ज़िंदगीअ ते। ॿियो मूं किताबु लिखियो आलमी अरवाह मां ख़त। आलमी अरवाह मां ख़त इन सेंस में हुआ त उहे माण्हू जेके हिते रहिया ऐं उहिदनि ते रहिया, उहे हलिया विया मथे, उते हू हिन दुनिया खे ॾिसी छा था महसूसु कनि, इमेजिनरी हिकिड़ा तमसीली क़िस्म जी हिकिड़ी हुआ। पोइ उन में मूं हिते जी हालतुनि खे उन जे वाता चवरायो। मिसाल अलामा आया काज़ी जो आलमी अरवाह मां ख़त आहे, त उहो मूंखे ख़त लिखी चए थो त मां उतां मथां वेही ॾिसां पियो त यूनिवर्सिटी जी हालत आहे, उते हिते हीअ शयूं ख़राबु थी वियूं आहिनि, हीअ बर्बादु थी वियूं आहिनि, प्रोफेसर हीअ पिया कनि, शागिर्द हीअ पिया कनि। पोइ उन ॾींहुं मां वठी कुझु पुराणा वाइस चांसलर खे विहारियो, मूं हुनखे चयो मूंखे ॿुधायो त यूनिवर्सिटी खे कीअं ठीकु कजे। सो उहो हिकिड़ो तमसीली आहे त हिन किसे हालतुनि ते हुते जा कीअं था कनि। या मूं अलन फ़क़ीर जो ख़त मोकिलियो लिखियो, जंहिंमें अलन फ़क़ीर ॿुधाए थो त मां हिते आयो आहियां त मां छा पियो कयां, हिते आऊं ॻाईंदो हुउसि, हिते कीअं थो हले, हिते फ़नकार ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, फ़नकार कहिड़ा कहिड़ा हिते आहिनि, उहे शाम जो कीअं था घुमनि। मिड़े हिकिड़ो ॾाढो मुंहिंजे हिसाब में हिकिड़ी अहिड़ी शइ हुई जंहिंमें तव्हां उते जे मंज़रनि खे पेश कयो। पोइ उहे हा, पोइ उहे अहिड़ा 10 खां 12 उहे अरवाह मां ख़त आया। पोइ उहे बि पब्लिशर दोस्त चयो त असीं छपारायूं था, उहे बि उन्हनि छपाराया। पोइ उन ते जिन माण्हुनि तबसरा कया, उन्हनि चयो यार हितां खां त दुनिया उहा सुठी आहे ॾाढी, जंहिंमें माण्हू मथे घुमनि पिया, पोइ शयूं खाइनि पिया, हुरू ॾिसनि पिया, हुरू ॾिसनि पिया, पंहिंजो रोड ते बिजली जो मसइलो कोन्हे, लाइट पाणी जो मसइलो कोन्हे, एॾी ख़ूबसूरत हुते जन्नत जा माना मंज़र आहिनि। पोइ बहरहाल उहो बि किताबु हिकिड़ो ठीकु अची वियो। पोइ वरी हिकिड़ो ॿियो किताबु आहे, पोइ शाइरी जो किताबु आयो, जीअं ॿुधायो मुंहिंजो पहिरीं अचणु खपंदो, उहो थोरो लेट थी वियो हलियो। पोइ नाव हलंदी रहे जे नाले सां मुंहिंजो उहो किताबु आयो, उहो बि दोस्तनि छपारायो माशाअल्लाह। उहो बि हाणे कोन्हे मूं वटि हुनजी कापी, हिकु अधु हूंदी त हूंदी, न त उहो बि सेल थी वियो हलियो। सो जेके बि किताब मूं लिखिया आहिनि, हिन में ॿियनि में असां नॉर्मली ईअं थींदो आहे त असांजो राइटर वीचारो पाण लिखंदो बि आहे, पाण छपाईंदो बि आहे ऐं पाण सेल बि कंदो आहे। पर मूंसां इहो थियो त दोस्तनि मुंहिंजी किताबनि खे छपारायो बि पाण ऐं सेल बि हुननि पाण कयो आहे। मूंखे आख़िर में 50-100 कापियूं ॾिनऊं बि तव्हां पंहिंजे दोस्तनि खे गिफ्ट करे। सो इहो मूंखे हिकिड़ो फ़ाइदो थियो। ऐं हाणे बि मूं 5 खनि किताब लिखी रखिया आहिनि, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ो काविश जी में जेको मुंहिंजो वक़्तु गुज़रियो आहे उहो आहे यादगिरियूं, उहे आहिनि। उहे दोस्त जेके असांजा शहीद थिया काविश जे दौरान, उनजो अच्छा न्याज़ मोहम्मद साहब, असां वटि थोरो लिमिटेड टाइम आहे ऐं कुझु क्वेश्चन्स आहिनि, मां चाहियां थी त जल्दी जल्दी सां तव्हां खां उहे सुवाल बि पुछूं ऐं का कमी का कोताही न छॾियऊं। अच्छा, मां चाहींदुसि त ज़रूरु तव्हां हिन शइ ते बि ॻाल्हायो त सहाफ़त जी दुनिया जो उहो ॾुखियो दौरु ऐं तमामु सख़्तु जॉब, ऐं उन में केतिरा दोस्त ठाहिया, केतिरा दोस्त विञाया? दोस्त ठाहिया ॾाढा, विञाया अख़बार छॾण खां पोइ। जेके बि दोस्त ठाहियासीं, घणा ई मेजॉरिटी हुआ छा अख़बार में हुआसीं, त तव्हां उते जिते वेठा आहियो उते माण्हुनि जो तव्हां तमामु घणो कमु पवे थो। ऐं मां त सची ॻाल्हि इहा आहे त दोस्त मुंहिंजे साम्हूं वेठा हूंदा ऐं ॻाल्हि कंदा त हीउ इशू आहे, उहो इशू ॻाल्हाए बस ई न कंदा त मूंखे फ़ोन करे जंहिंजो कमु हूंदो उनखे चई छॾंदो यार हीअ दोस्त अचे थो, कयो उनजो हीउ कमु आहे, हीउ मसइलो हल कयो। उनखे चाहे बाद में ईंदी हुनजो कमु आऊं कोशिशि कंदुसि जो हुते त मूं दोस्त ईअं ठाहिया। पर इतफ़ाक़ इहो थियो जॾहिं अख़बार छॾे आयुसि, उन्हनि मां केतिरनि दोस्तनि सां दोस्ती न रही ऐं उहा दोस्ती बि छाकाणि जो किन मक़सदनि लाइ हुई, किन मामलनि लाइ हुई। पोइ जेके सचा पुराणा दोस्त आहिनि जिन सां मूं यूनिवर्सिटी में गॾु गुज़ारियो, जॾहिं हू उहिदनि ते न हुआ ऐं जॾहिं मां कंहिं ज़िम्मेवारियुनि में न आयुसि, अॼु मुंहिंजी उन्हनि सां अञा बि हिकु दोस्ती आहे। उहे दोस्त जेके हिन मक़सद लाइ ईंदा उन सां मुंहिंजी गॾु। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, न्याज़ मोहम्मद साहब किताबु लिखियो ज़िंदगी जी अधूरी कथा, छा उहा अधूरी कथा पूरी थी या रहियल आहे? हाणे काफ़ी लिखिजी वियो आहे ॿियो हिसो। हीअ अधूरी कथा असुलु उहो किताबु आहे जेको मूं ते मुंहिंजे दोस्तनि लिखियो आहे।
अधूरी कथा हिकिड़े पासे वारी आहे जेका हुन पासे जी दोस्त लिखी आहे। मुंहिंजे मूंते जीअं सम्झो त खाका आहिनि सिंध तमामु वॾनि राइटर्स जर्नलिस्ट आहिनि फ़नकार आहिनि जेके जिन जिन सां मुंहिंजी ज़िंदगी गुज़री आहे उहो 500-600 पेजिस जो बुक आहे ऐं उहो हुन जे तरफ़ां लिखियल अधूरी कथा माना हुन जी कथा मुंहिंजी कथा जेका आहे उहा मां लिखी आहे। ज़बरदस्त। अच्छा न्याज़ महमूद साहब, ज़िंदगी इंसान खे घणो कुझु सेखारे थी, केतिरा ई ज़िंदगी में ख़ुशियूं बि मिलनि थियूं, ॾुख बि मिलनि था। सभ खां ॾुखो ईंदड़ लम्हो कहिड़ो रहियो ज़िंदगी में, ऐं इन सां गॾोगॾु ख़ुशी वारो लम्हो बि मां चाहींदसि त जेको रहियो आहे उनखे बि ऐड कयो। ॾुख जा लम्हा त हाणे हिकिड़ो हुजे त ज़िक्र कजे। ज़ाहिर आहे ज़िंदगीअ में हर कैफ़ियत जी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे। कॾहिं फैमिली जो को अहिड़ो ॾुख हूंदो आहे जेको दिलि में वेही वेंदो आहे ऐं उहो केतिरो बि तव्हां चाहियो किताब पढ़ो, दोस्तनि सां गॾु घुमो, म्यूज़िक करे छॾींदा आहियो या न करे छॾींदो आहियां, पंहिंजी फैमिली सां करे छॾींदो आहियां। पंहिंजी फैमिली ऐं मुंहिंजा ॿार ऐं मुंहिंजी मिसिस ऐं असां माना सम्झो त का शइ असां लिकियलु न हूंदी आहे, मुंहिंजो मोबाइल खुलियलु हूंदो आहे, हुनजा मोबाइल मुंहिंजा ॾो खुलियलु हूंदा आहिनि। तंहिंजे करे आहियो आहे ज़िंदगी में वाल साहिब जो वफ़ात करे वञणु या जीअं असांजी पहिरीं जॾहिं असांजो दोस्त अमीर बख़्श बिरोही जर्नलिस्ट उनखे शिकारपुर में शहीद कयो हुयो त उहा तकलीफ़ तमामु घणी मूं महसूसु कई त हिकिड़ो माण्हू जेको एॾो जीअरो जाॻंदो ख़ुशि मिज़ाज ॻाल्हाईंदड़ ॿोलाईंदड़ असांजे उनजो असीं उनजे तॾे ते वेठा आहियूं या उनजो आख़िरी दीदार पिया कयूं त ॾुखाईंदड़ लम्हो त उहो हुजे त जेको माण्हू छो जो इहो वरी मोटी नथो अची सघे, न परची सघे थो न रुसी सघे थो, मोकिलाए थो वञे बसि। सही सही। अच्छा ख़ुशी वारो लम्हो उहो जेको ख़ुशी में मूंखे ज़ाहिर ख़ुशी थींदी आहे, पंहिंजे ॿारनि जी ख़ुशी थींदी आहे, पंहिंजे इदारे जी कामयाबी जी मूंखे ख़ुशी थींदी हुई त असांजो इदारो किथे पहुतो, किथे असीं माण्हुनि जो मक़सदु हासिलु करे सघियासीं। कई माण्हू जेके जेलनि में हुआ, कई माण्हू जेके मौत जे मुंहं में हुआ। हिकिड़ी छोकिरी हुई मूंखे राति जो फ़ोन कयईं 10-11 थिया, चई त मूंखे मुंहिंजे माइटनि हिन वक़्तु कमरे में बंदि करे छॾियो ऐं मुंहिंजो भाउ जेको मुंहिंजो मर्डर करण वारो आहे उहो हिन वक़्तु हिते मौजूदु कोन्हे, उनखे वठण विया आहिनि, थोरी देरि खां पोइ हू ईंदो ऐं मूंखे क़तलु करे छॾींदो। मूं कीअं इहो पंहिंजी मुलाज़िमा खां या नकरणी खे फ़ोन वरितो आहे, मां तव्हांखे मैसेज कयां मां फलाणी जॻह ते आहियां, अगरि तव्हां कलाक में मूंखे बचाए सघो था त बचायो, न त उहो माण्हू जीअं तव्हां फलाणी जॻह तां ईंदो हुयो। त ओॾी महिल मूं SSP सां ॻाल्हायो, हुन कंसर्न खे हुन सॼी मूं हुनखे ॻाल्हि ॿुधाई, हुन SSP हुन जे घर ते छापो आहियूं ऐं हुन छोकिरी जी ज़िंदगी बची वई आहे। सो हिकिड़ो वाक़ियो न आहे, अहिड़ा कई वाक़िया। अच्छा न्याज़ महमूद साहब, हूअं अक्सर न मां इहो सवाल कंदी आहियां त माण्हू चवंदा आहिनि शादी थी, औलाद थियो, जॉब मिली त हुननि जूं इहे वॾियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, पर आम रिवाजी ज़िंदगी खां हटी करे तव्हां इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में हिन शइ खे बयानु कयो आहे। अच्छा अव्हांजी वाइफ जो बि ज़िक्र कंदासीं, जिन इंटरव्यू में बि इहा शइ एक्सप्रेस कई त फुल टाइम जर्नलिस्ट ऐं पार्ट टाइम हस्बैंड आहियो, सो इहा शिकायत छा अञा आहे? हाणे घटि हूंदसि, हा न शुरू में ईअं ई हो। सची ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे ॿारनि जी न छठी जे में शिरकत करे सघंदो हुउसि, न शादी में पंहिंजो सालगिरह में शिरकत करे सघंदो हुउसि, एतिरो कमु घणो हूंदो। पर हाणे वियूं था, हाणे कचहरी कयूं था, पर मुंहिंजी मिसिस मुंहिंजी जेका लाइफ जी रियलिटी खे सम्झे पई, पढ़ी गढ़ी छोकिरी आहे, हाणे त असां जहिड़ी पूरी थी वई आहे, पर उहा सम्झे पई शयुनि खे, तंहिंजे करे उन सां त हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे। पाण खे केॾी केॾी इंतिहाई ख़ुशनसीब सम्झंदो आहियां त मुंहिंजी हिन अफ़रोज़ सां शादी थी त ॾाढो ख़ुशि आहियां ज़िंदगीअ में, मुंहिंजा ॿार ख़ुशि आहिनि, मुंहिंजी फैमिली ख़ुशि आहे, मुंहिंजा माइट ख़ुशि आहिनि। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत। अच्छा उन खां अलावा मां चाहींदसि त ज़रूरु असां हिन ते बि ॻाल्हायूं त ज़िंदगी में ॾिसो इंसानु घणो कुझु कंदो आहे, बट सम हाउ एंड समवेयर इंसानु चवंदो आहे त आई एम नॉट सेटिस्फाइड, त छा अव्हां मुतमइन आहियो? सची ॻाल्हि आहे त न आहियां, न अञा त, छो जो मूंखे अञा घणो कुझु हो, मुंहिंजी दिलि चयो पियो त अञा घणो कुझु कजे, पर उहो आउं घणो करे न सघियो। मिसाल त मुख़्तलिफ़ शोबनि में मिसाल मूं लिखणु जेतिरो चाहियो पिए ऐं मां सम्झां थो जेतिरी मूं में कुदरत जी जेका महिरबानी मूं ते थियल आहे, मां थोरो बि टाइम वधीक ॾियां त मां अञा बि घणो लिखी सघां थो, पर मूं टाइम जे में या मिज़ाज जे करे उहे शयूं न पियो करे सघां। उनजी मूंखे सदाई महसूसु थींदो आहे त मूं पंहिंजे कुझु टाइम खे जेकॾहिं ॾियां त अञा कुझु बहितर करे सघां। सो इहो पासो घटि लिखण वारो ऐं टाइम न ॾियण वारो, इन ते मूंखे केॾी केॾी महिल ॾुख थींदो आहे त मुंहिंजो अञा इहो पासो हो
सही अञा बि लिखां थो पर अञा घणो लिखी सघिजे थो। ज़बरदस्त। अच्छा, इंसान ज़िंदगी में घणियूं चङायूं कंदो आहे ऐं इहो बि न सोचींदो आहे त हीअ का मुंहिंजी चङाई आहे ऐं उनजो मूंखे फल मिले, पर वफ़ाऊं इंसान करे थो ज़िंदगी में। पोइ उहे महिरबान जिन ते अव्हां रहियो त उहे बि उन ई तरह रहिया या वक़्त सां माण्हुनि पंहिंजो रंग बि ॾेखारियो? हाणे ज़ाहिर छा ॿुधायूं, बसि ज़िंदगी में सभु शयूं आहिनि। नाराज़ थींदो हर को, नाराज़ थींदो, बसि ज़िंदगी में जेको सभिनी सां वहे थो न अॼु जे दौर में, असीं बि उन में आहियूं, असीं उन्हनि खां अलॻि न आहियूं। हाणे तव्हां जंहिंसां पुछंदो न तव्हांखे घणे भाङे ॾुख जूं ॻाल्हियूं मिलंदियूं, जिन में तव्हांखे एक्सपेक्टेशन हुजे, जंहिंमें तव्हांजो पंहिंजो सुठो दौरु गुज़रियो हुजे ऐं जिन सां तव्हां तमामु सुठो हलिया हुजो, उन वटां उन जी अधु जेतिरी बि मोट न मिले त तव्हांखे ॾुख थींदो। पर मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजो औलाद, मुंहिंजा ॿार, मुंहिंजी फैमिली मूंसां गॾु बीठल आहे। बाक़ी दोस्तनि वारनि मामलनि में काफ़ी शयूं आहिनि जिन ते माण्हू दौर जूं हालतुनि जो फ़र्क़ु आयो आहे। असीं जंहिं दौर जा माण्हू आहियूं, अॼु जे दौर जा माण्हू कुझु ॿिए टाइप सां ॾिसनि था, सोचनि था, डिसीशन्स वठनि था, उनजी प्रायोरिटीज़ जुदा आहिनि, उन सोचूं ॿियूं आहिनि। अच्छा, अव्हां पंहिंजे कम में बि इहो असां ॿुधो आहे त इलाही सख़्तु रहिया आहियो, सो उनजे पोयां छा रीज़न रहियो आहे? ॻाल्हि इहा आहे त आऊं शागिर्द सालिकाई साहिब जो, पर उहो पंहिंजे मिज़ाज में तमामु सख़्तु हो, नंबर 1। नंबर 2 त हू असांखे 10-12 सालनि खां पोइ छॾे कराची हलियो। हिकिड़ो ज़बरदस्त ठहियलु ठिकियलु इदारो असांजे हवाले खे। हाणे हुन में जेकॾहिं थोरो बि कमज़ोर वञा थो त पोइ इदारो बीह न पियो सघे। त पोइ मूं पंहिंजे पाण ते बि सख़्ती कई ऐं पंहिंजे दोस्तनि ते बि सख़्ती कई, कम में मूं सख़्ती कई। बाक़ी ॿी का बि कंप्लेन हुननि जी न हूंदी त पर्सनल को मां कंहिंसां नुक़सानु पुॼाइण जी ॻाल्हि कई। कम में को कोताही कंदो त पोइ आउं पंहिंजी कोताही खे बि दरगुज़र कोन कंदोसि, त हुनजी बि कोताही खे दरगुज़र कोन कंदोसि। अच्छा, ज़िंदगी में सुठनि उस्तादनि जो तव्हां ज़िक्र कयो, पर अव्हीं बि हिकु उस्ताद रहियो, सुठनि शागिर्दनि जो बि चाहींदसि त जेके अव्हां सां हमेशह गॾु रहिया, उन्हनि जो बि थोरो ज़िक्र कंदा हलो। सुठा शागिर्द रहिया, पढ़ाईअ में बि रहिया, जॾहिं मां एज़ ए प्रोफेसर पढ़ाईंदो रहियो आहियां, उते बि रहिया, जर्नलिज़म में बि रहिया। पर हाणे पढ़ाईअ में छाकाणि जो माण्हू उन्हनि खे न सुञाणंदा, तंहिंजे करे बाक़ी हाणे मिसाल तौरु मुनीर मेमण असांजो प्यारो दोस्त आहे, काविश में आहे, उहो काविश में असां मूंसां ई गॾु आयो ऐं मां सम्झां थो त थोरो घणो हुनखे संभालण में मुंहिंजो बि हिसो आहे। असांजो दोस्त अज़मत कुंभर आहे, इहो बि सफ़ा नओं ऐं काविश में आयो, अञा त हुनजी एज बि कोन हुई। चवंदा तोखे मूं जॾहिं रखियो की ख़बर पए त लेबर लाज़ में मूंखे ॿुधी वञे त 12 खां कमु पियो कराए, इहा अञा नंढो ॿारु आहे। सो अज़मतुल्ला कुंभर आहे। ॿिया बि इंटीरियर सिंध में त तमामु घणा रिपोर्टर्स, इंटीरियर सिंध में तमामु घणा रिपोर्टर्स मूं रखिया ऐं उनखां मूं कमु वरितो, उन्हनि खे मूं असाइनमेंटूं ॾिनियूं, उन सां मूं जहिड़ा कया, उन्हनि जूं ख़बरुनि खे ठीकु करे छपे, उनखे चयुमि त तव्हां जेका ख़बर मोकिली आहे उहा पंहिंजी पढ़, ऐं हाणे जेका शइ छपिजी आहे उनखे पढ़ त फ़र्क़ु महसूसु थिए। अच्छा, हिकिड़ो इंसानु हूंदो आहे उहो कॾहिं कॾहिं तमामु हक़ीक़तुनि खां वाक़िफ़ु न हूंदो आहे, पर समाज जूं तमामु हक़ीक़तूं जॾहिं इंसान जे साम्हूं हूंदियूं आहिनि त किथे न किथे हू पंहिंजे पाण खे अनफिट महसूसु कंदो आहे। त इहा कैफ़ियत अव्हां सां बि रहे थी? रहे त थी, ज़ाहिर हर जॻह ते तव्हां पंहिंजी मर्ज़ी जी न माण्हू हासिलु करे सघो था, न रिज़ल्ट हासिलु करे सघो था। तव्हांखे सोसाइटीअ मां ताक़त वठणी थी पए, उन ते डिपेंड करिणो थो पए, त पोइ जॾहिं अहिड़ी शइ थींदी आहे त पोइ ज़ाहिर आहे त प्रॉब्लम थींदो आहे। सही सही। अच्छा, कहिड़ा शाइर वधीक सुठा लॻा आहिनि, कहिड़ा रागी ऐं कुझु सुठनि रागिनि अव्हां जी शाइरी खे बि ॻायो आहे, सो चाहींदसि त कुझु नाला जेकॾहिं अव्हां मूंखे पाण ख़ुशी थी आहे। आउं त सभिनी जी वेझो रहियो आहियां। तव्हां जंहिंजो बि पंहिंजे दौर में हाणे मोहम्मद इब्राहिम ऐं मोहम्मद जुमन खे छॾे उन खां पोइ वारी सॼी दुनिया जा जेके बि सिंध जा रागी आहिनि, ऐं उनखे ॾाढो वेझो रहियो आहे। ज़रीना बलोच हुजे, शमन मीराली हुजे, पंहिंजो मंज़ूर सखीराणी हुजे, उन खां पोइ जी हीअ जेका टई नजफ़ वारा आहिनि या शहरयार अली वारा आहिनि, मोहम्मद यूसुफ तमामु ज़बरदस्त, उन मुंहिंजा 2 गीत ॻाया हुआ। ऐं अलादा ज़रदारी सां तमामु प्यारो आर्टिस्ट दोस्त हो, उन सां को वाक़ियो थियो जंहिंजे करे हुनजो आवाज़ु हलियो वियो, ॾाढो ख़ूबसूरत प्यारो रागी हूंदो। ऐं फौज़िया सुमरो हुई, ताज मस्तानी,
असांजी हिकिड़ी सुहिणी आर्टिस्ट आहे, पंहिंजे मिज़ाज तबियत में पंहिंजाइप वारी आहे। सो मोहन दीबा सहर आहे, हाणे सनम मारवी आहे, इहे सभु मूंखे तमामु वेझा बि आहिनि। मां बि सम्झां थो त मां उन्हनि खे वेझो हूंदुसि। सो हिकिड़ो तालुक़ु आहे जेको पंहिंजाइप जो ऐं एतिराम जो ऐं मोहबत जो, उहो हिन सभिनी फ़नकारनि सां रहियो आहे। ज़बरदस्त, तमामु सुठो। ऐं सुठा राइटर जेके हमेशह दिलि जे वेझो रहिया आहिनि, जिन खे तमामु घणो पढ़ियो आहे। उहो पहिरीं त असां मज़ो वरितोसीं अदी खरनसा जाफ़री जी कहाणी मां, पोइ अब्दुल कादर जोणी जो साहिबु, उन जूं कहाणियूं असां पढ़ियूं। अॼु जे वेझड़ वारे दौर में नसीर मिर्ज़ा जी नसर मूंखे तमामु घणो वणंदो आहे। उन मिज़ाज जी तबियत, ॿियूं सभु शयुनि सां गॾो गॾु उन जो नसर एॾो शानदार आहे, वणंदो आहे। अयाज़ गुल बि तमामु वॾो वक़्तु असांजी ज़हननि ते छायल रहियो आहे। इमदाद हुसैनी साहिब जो पूरी जा पूरियूं जेके आहिनि नज़्म ऐं गज़ल, उहे असांजे यादि ऐं उनजा असीं हाफ़िज़ लॻा पिया आहियूं। ऐं उस्ताद बुखारी आहे या साईं शिकाया साहिबु आहे। त इहे सभु जेके बि संजीदा ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां शाइरी कनि था, उन्हनि सां त असांजो जेको तालुक़ु आहे या उहे असांजे दिमाग़ ते आहे, ऐं इंस्पायरेशन जो सोर्स उहे ई रहिया। सही, तमामु ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। ऐं चाहींदसि आख़िर में त का शाइरी अव्हां बि असां सां पंहिंजी कोई वंड कयो त इलाही ख़ूबसूरत रहंदो। गज़ल आहे त हुनजो लहजो रुखो रुखो आहे, हुनजो लहजो रुखो रुखो आहे, केरु ॼाणे त छा थियो आहे। यार उनजो बि को सबबु हूंदो, मुंहिंजो मोकिलणु सफ़ा छॾियो आहे। हथ पंहिंजा छॾाइजी विया जित, ही उहो ई त पेचरो आहे। ज़हन जे स्क्रीन जे आॾो चंड चहिरो लंघे वियो आहे। आऊं ऐं चंड जाॻंदा था रहूं, लोक सारो सुम्ही रहियो आहे। हिकिड़ो त इहो गज़ल यादि आहे। ॿियो आहे त सुॾका हूंदा पंछण रुत में, सुॾका हूंदा पंछण रुत में, जज़्बा रहंदा पंछण रुत में, नंगा हूंदा लिंग वणनि जा, सुॾकी पवंदा पंछण रुत में, मां जीअं तीअं गुज़ारे वेंदुसि, हू कीअं चवंदा पंछण रुत में। हूअं त चयो वेंदो आहे सारी सिंध पिरीं जो पाछो, अव्हां खे सिंध जा उहे ख़ूबसूरत माग मकान कहिड़ा घणा पसंदि रहिया आहिनि? मूं सॼी सिंध ॾिठी आहे ऐं ख़ुशनसीब आहियां, पंहिंजे पाण खे महसूसु कयां थो त मां सिंध जा समूरा माग मकान ॾिसण जी मूंखे मौक़ो मिलियो आहे। पर थर जेकॾहिं तव्हां बरसाति खां पोइ वञो त पोइ तव्हांखे सभु दुनिया जा मंज़र, पोइ इस्लामाबाद हुजे, नारायण हुजे, कोमरी हुजे, कागान हुजे, ॿिया सभु इलाइक़ा, उनजी सूंहं सवात हुजे, पर थर जी बरसातुनि खां पोइ जेका सावक अचे थी, उनजी सूंहं तव्हांखे उन समुननि जी जेका असां सभ खां वधीक यादि रहंदी ऐं उहा ज़हननि तां स्क्रीन तां कॾहिं बि न हटंदी। ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। ऐं खाइण पीअण में छा घणो पसंदि आहे, कहिड़ियूं डिशिस घणी फेवरेट? सफ़ा सादो जेका भाई, कॾहिं बि मूं घर में चयो कोन छा कहिड़ियूं शयूं आहिनि जेके घर वारा चवंदा आहिनि हीअ हिनखे नथो वणे, हीअ हिनखे नथो वणे, फलाणी शइ हिनखे वणे थी, मूं चवां इहो पचाए वठो। सो मूं कॾहिं बि खाइण पीअण में कोन कई आहे, पर ज़ाहिर आहे माण्हू खे सब्जियुनि सां गॾु गोश्त आहे या इहो खाईंदो आहियां, मच्छी वधीक खाईंदो आहियां। सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे त किथे कूड़ ॻाल्हाइणो पइजी वियो आहे ऐं तव्हां कूड़ ॻाल्हायो आहे ऐं पकड़िजी पिया हुजो? कूड़ त मां ॻाल्हाए कोन सघंदो आहियां, ज़बान हिकिड़े पासे हूंदी आहे, चहिरो ॿिए पासे, जवाबु कूड़ त ॻाल्हाए नथो सघां, सवाल ई नथो पैदा थिए त मां कूड़ कंहिंसां ॻाल्हाए सघी हुजां, मुमकिन ई कोन्हे। छो जो मां सोचे वेंदुसि त मूंखे ताहिरा सां कूड़ ॻाल्हाइणो आहे, पर चहिरो पढ़ी ताहिरा चवंदी त न न ही भाऊ जेको आहे न हू सही न पियो ॻाल्हि करे। इलाही ख़ूबसूरत। सुबुह मेहरान में अव्हां जी अपीयरेंस रही, ऐं ॿीहर बि चवंदमि त इहो मुंहिंजे लाइ ऑनर रहियो त तव्हां हिन प्रोग्राम में मौजूदु रहिया हिकु महिमान जी तौर ते। ऐं सुबुह मेहरान अव्हां पाण पंहिंजी ज़ुबानी बि स्टार्टिंग में चयो त सुठो लॻंदो आहे प्रोग्राम। सो सुबुह मेहरान जो मंच अव्हां जे लाइ कीअं आहे ऐं आख़िर में छा नियापो ॾींदो असांजे तमामु नाज़रीन खे? पहिरियों त मां तव्हांजो थोरो मञींदुसि त तव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो जो पंहिंजे ॾिसंदड़नि सां ऐं ॿुधंदड़नि सां मुंहिंजी मुलाक़ात कराई। उनखां पोइ तव्हांजी चैनल जी वॾी महिरबानी जंहिं मूंखे यादि कयो, मुंहिंजे लाइ तमामु एज़ाज़ु आहे
ऐं मां हमेशह दिलि सां एतिराम कंदो रहियो आहियां मोराई साहिब जो। मोराई साहिबु तमामु सिंध सां प्यारु कंदड़ मोहबत कंदड़ इंसान आहिनि ऐं हुननि हिन टेलीविज़न चैनल खे जंहिं अंदाज़ में रखियो आहे उन्हनि जी हिकिड़ी इनफ़रादियत आहे, हिकिड़ी अहिड़ो ईअं ई सच सां अॼु जे दौर में ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो आहे जेको मोराई साहिबु कयो आहे। ऐं तव्हां माण्हुनि खे नौजवाननि खे टीम खे जेतिरो हुननि आज़ादु छॾियो आहे उहो तव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे महसूसु थींदो आहे त हुननि तव्हांखे पंहिंजे मयार ऐं मेरिट मुताबिक़ पंहिंजी ॻाल्हि करणु, पंहिंजी ॻाल्हि रखण जी जेका इजाज़त ॾिनी आहे इहो तमामु घटि थिए थी। हिते सख़्ती सज़ाऊं ऐं जेका सो हिदायतूं मां ॾिसंदो आहियां त एज़ कंपेयर ॿियनि इदारनि जी ॿियनि इदारनि में बि कमु कयो आहे उहे हिते वधीक आहिनि। त जेकॾहिं आऊं थोराइतो आहियां पंहिंजो तव्हांजो ऐं मोराई साहिब जिन जे चैनल ऐं मोराई साहिब जिन जो जिन मूंखे मौक़ो ॾिनो त मां हिते अचां ऐं ॻाल्हायां। पैगाम त ज़ाहिर आहे त हालतूं जंहिंमें असीं गुज़ारियूं पिया, सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीहूं। सिंध जो माण्हू ॾाढो विगाणो आहे, ॾाढो परेशान आहे, ॾाढो मायूस आहे। सिंध जे माण्हुनि खे किथे वाहर नथी नज़र अचे। कोई माण्हू ते हू ट्रस्ट करण लाइ ॾाढो डिॼनि था, छो जो हुते उन्हनि जे ट्रस्ट खे अलाए केतिरनि जॻहियुनि ते कंहिं कहिड़ी कहिड़ी शिकिल में टोड़ियो आहे। असीं जंहिं हींअर चइजे त कसमपुरसी जी हालत में असांजो माण्हू मौजूदु आहे अंदरूनी सिंध में, को अहिड़ो शोबो कोन्हे जेको डिटोरेशन ॾांहुं न वेंदो हुजे, हेठाई ॾांहुं न वेंदो हुजे। हू सफ़ा टुटा पिया आहिनि माण्हू। इन्हनि माण्हुनि खे जोड़ण जी, उमेद ॾियारण जी, हौसलो ॾियारण जी, पंहिंजे पाण ते एतमाद ऐं कॉन्फिडेंस ॾियारण जी ज़रूरत आहे। पोइ जंहिंखे जिते बि मौक़ो मिले थो, मिसाल तव्हांजी टेलीविज़न खे हिते मौक़ो मिले थो, असां जेके सियासी अॻुवान खे उन्हनि शहरनि में मिले थो, के उस्ताद खे मौक़ो मिले थो त कंहिं शागिर्द खे ठीकु करे, कंहिं ज़मींदार खे मिले थो त पंहिंजे हारियुनि जी ज़िंदगी बदिलाए, कंहिं डॉक्टर खे मिले थो त सही नमूने इलाजु करे। त आउं चाहियां थो त जेको जेको बीठल आहे उहो हेठि नज़र करे त असांजो कहिड़ो कहिड़ो माण्हू थकल आहे, केतिरो मुश्किल में आहे, उनखे हथ ॾेई ॿाहिरि कढे। ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत मैसेज तव्हांजो असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। एंड वंस अगेन थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान न्याज़ पंवर साहिब खे इजाज़त ॾींदो ऐं पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।